अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुझे तमाम व्यूवर्स के कीअं आहियो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो ज़िंदगियूं कीअं आहिनि तबियतूं कीअं आहिनि शुरुआत कीअं थी रही आहे थोड़ी सी ट्रैफिक में थी अचे शुरुआत जेके जेके माण्हू शार फैसल खां वञी रहिया आहिनि आई गेस मोस्टली माण्हू जेके आहिनि पंहिंजे कमनि जे लाइ शार फैसल जो ज़रूरु इस्तेमालु कंदा आहिनि सो ऑल दोस पीपल जेके शार फैसल खां थी ऐं गुज़री रहिया आहिनि उन्हनि ज़रूरु ट्रैफिक जो सामनो ज़रूरु कयो हूंदो जी असां बि कयो बट उन ट्रैफिक जे मामलात में मरहलात में जेसि ताईं कराची में अगर ट्रैफिक न हुजे तो ईअं लॻंदो आहे ज़िंदगी जेका आहे उहा सही जॻह ते हली कोन रही आहे छा थी रहियो आहे ज़िंदगी में अहिड़ो जेको कुझु खुटियल आहे इंसान असां बचपन खां ॿुधंदा हुआसीं असां बचपन खां पढ़ंदा हुआसीं बचपन खां हिन बारे में ॻाल्हाईंदा हुआसीं त इंसानु ॾाढो नाशुक्रो आहे बट जॾहिं इंसान पाण तव्हांजूं जेके फैसिलिटीज़ आहिनि जेके तव्हां वटि आहिनि तव्हांजूं जेके सुठियूं शयूं तव्हां वटि आहिनि तव्हां उन्हनि जे लाइ इहे शयूं पढ़ो था या उन जे लाइ वधीक अगरि ख़्वाहिश रखो था ओसि ताईं त ॻाल्हि सम्झ में अचे थी बट ज़िंदगी में अगरि घणो सुकून बि अची वञे तॾहिं बि इंसानु सोचींदो आहे त न कुझु त कुझु आहे जेको कुझु मिसिंग आहे कुझु आहे जेको हुजणु खपे कुझु आहे जेको किथे न किथे ग़ाइबु आहे सो ज़िंदगी कराची वारनि जी बि मूंखे लॻे थो हाणे ईअं ई आहे ज़िंदगी में जेसि ताईं कराची वारा ट्रैफिक सुबुह जो न ॾिसनि ईअं लॻंदो आहे त हालात जेके आहिनि उहे नॉर्मल न आहिनि अक्सर ईअं थींदो आहे त ट्रैफिक बिल्कुलु बि न मिलंदी आहे त असां अक्सर इहो चवंदा आहियूं त यार छा थियो आहे अॼु केरु असांखे नज़र न पियो अचे अॼु ट्रैफिक एतिरी घटि छो आहे को ख़ुदा न ख़ास्ता को रोड क्लोजर त न आहे या कुझु न कुझु ईअं त न आहे तंहिं करे जेके जेके शयूं ज़िंदगी में थी रहियूं आहिनि उहे ब्लेसिंग आहिनि बिकॉज़ उहे तव्हांजी ज़िंदगी जी रवानगी नॉर्मलाइज़ ज़िंदगी जी रवानगी या पोइ जेका शहर में जेका नॉर्मलाइज़ मुल्क में जेका नॉर्मलाइज़ हिकु शइ हली रही आहे उन जी गवाही ॾियनि थियूं अच्छा जी हिन वक़्तु कशीदगी जेका हली रही आहे अफ़गान जेके असांजा जेके काफ़ी अरसे खां पाकिस्तान में जेके मक़ीम हुआ पाकिस्तानी गवर्नमेंट पाकिस्तानी ज़मीन जिन खे हिकु टाइम ते जिन खे शेल्टर ॾिनो पर उहो सिलसिलो वधंदो वियो कल्ह राति बल्कि गुज़िरियल कुझु अरसे में बि असां ॾिसूं पिया त उहा कशीदगी बरक़रार हुई उन खां पोइ जीअं असांखे ख़बर पई त जी सीज़ फायर लाइ डिफरेंट 2 या 3 दफ़ा या 4 दफ़ा रिक्वेस्ट बि कयूं वयूं पर उन खां पोइ बि कल्ह देर राति जेके अटैक्स थिया आहिनि कल्ह देर राति अगेन जेको अमल थियो आहे उहो अगेन हिकु क्वेश्चन मार्क आहे त जॾहिं हिकिड़े साइड ते असांखे सीज़ फायर बि मिले थो पर उन खां पोइ बि अहिड़ा मामलात नज़र था अचनि अहिड़ा मरहलात नज़र था अचनि इहो हिकिड़ो एक्चुअली क्वेश्चन मार्क आहे बट जी उन्हनि खे फेस करण जे लाइ अल्हम्दुलिल्लाह पाक आर्मी हुते मौजूदु आहे जेको कल्ह राति बि असां जेको कुझु ॾिठो उहो उनजो सबूत आहे पर उन सां गॾोगॾु शहर में छा थी रहियो शहर में जेके न सिर्फ़ु कराची में इवन KPK मां बि इहे न्यूज़ असांखे मिलनि पियूं त उते बि जिथे वॾे पैमाने ते उहे बस्तियूं अफ़गानी बस्तियूं जेके वॾे पैमाने ते उते मौजूदु हुयूं उते बि कुझु इन ई तरीक़े जा मामलात हली रहिया हुआ बिकॉज़ हाणे आई गेस अगरि किथे 30,000 मक़ीम उते हुआ त उते को 1,000-2,000 बचिया आहिनि हाणे इन तादाद में ई रुगो बचिया आहिनि अदरवाइज़ असां प्रीवियस टाइम में बि ॾिठो आहे असां प्रीवियस अगरि कुझु सालनि में ॾिसो त बिल्कुलु ईअं थियो आहे त अगेन वार्निंग्स ॾिनियूं वयूं अगेन नोटिफिकेशन्स जारी कया विया हिकु टाइम जे लाइ कुझु टाइम जे लाइ कुझु माण्हू जेके आहिनि उहे वापसि बि हलिया वेंदा पर अगेन वापसि उन ई ज़मीन ते वापसि अची वेंदा सो इहो सिलसिलो हलंदो रहियो पर हिन वक़्तु जेको आहे उहो गवर्नमेंट ॾाढा स्ट्रॉन्ग जेके स्टेप्स आहिनि उहे खयां आहिनि ऐं जंहिंजो नतीजो असांखे हिन वक़्तु तमामु उहे ज़मीनूं ख़ाली थींदे नज़र पियो अचनि पर वरी हिकिड़ो मसइलो अञा हल कोन थींदो आहे त ॿियो मसइलो साम्हूं ईंदो आहे असां वटि जेको कब्ज़ा माफ़िया जो कब्ज़ा ग्रुप आहे उहो उन्हनि ज़मीनुनि ते वञी पहुतो पर जी उन जे लाइ बि वी हैव अगेन अ सोल्यूशन जेको असांखे हिन वक़्तु असांखे नज़र आयो त हुननि जेके बि उते उते कंस्ट्रक्शन थियल हुई उनखे डिमोलिश कयो पियो वञे ताकी अहिड़ी नाख़ुशगवार जेका ख़बर आहे उहा साम्हूं न अचे एंड बिकॉज़ उहा ज़मीन गवर्नमेंट जी आहे त ज़ाहिर आहे उन ज़मीन खे असां उन तरीक़े सां यूटिलाइज़ कयूं जेको सुभाणे पाकिस्तान जे लाइ फ़ाइदेमंद साबित थी सघे एंड इन सां गॾोगॾु ही तमामु न सिर्फ़ु अफ़गानियुनि ताईं या भरपासे वारे मुल्क ताईं जेके उन्हनि खे फैसिलिटेट करे रहिया हुआ मुंहिंजे ख़्याल में सॼी दुनिया ताईं इहो हिकु वॾो मैसेज वञी रहियो आहे त पाकिस्तानी ज़मीन जेका आहे उहा कंहिं बि शरपसंदी जे लाइ या कंहिं बि बुरे अमल जे लाइ इस्तेमालु न थींदी जंहिंजो प्रीवियसली असां वार्निंग्स बि ॾिनियूं पर उन्हनि खे ॻाल्हि सम्झ में न आई त एंड में ज़ाहिर आहे इहो स्टेप खणणु ॾाढो ज़रूरी हो अच्छा जी शोभ भाई असां सां गॾु आहिनि अस्सलाम वालेकुम शोभी भाई छा हाल आहे ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो अस्सलाम वालेकुम मेरी वालेकुम बहन अस्सलाम ज़बरदस्त सलाम सिंध और शुक्र अल्हम्दुलिल्लाह सब अच्छा है सलाम बेहतरीन सिंध तबीयत कैसी है शोभ भाई आपकी तबीयत बेहतरीन मज़े में
माशाल्लाह माशाल्लाह। वीकेंड अच्छा गुजरा, घूम फिर के आए जरा वीकेंड वीकेंड कहानियां सफर तो में बताएं। गुजरा, हाँ हाँ जी। सफर में गुजरा सफर तो में अच्छा गुजरा। था। ये कौन सा वाला सफर था? ये एक कंपनी है, मेडिसिन फार्मा कंपनी है, हाँ। उसका एक इवेंट था, तो इसलिए हम लोग फ्राइडे को निकले थे, फिर सैटरडे नाइट में वापस आए। ये सही, तो ये अच्छा वाला सफर था। कुछ अच्छा कुछ वाला लोग जिंदगी में बहुत कुछ सफर भी करते हैं ना, वो ये वो जिंदगी वाला के सफर सफर तो नहीं गुजर था। जाते हैं, कोई बात नहीं। लेकिन ये वाले सफर ऐसे मुझे लगता है यशो भाई, ऐसे जो सफर है ये बार बार होने चाहिए। अच्छा जहाँ आपको लगता है। काम मिलता है, फिर काम के साथ बहुत सारा दाम हाँ भी जी, मिलता है, बिल्कुल ये। तो और वो- नाम मिलता है साथ साथ। वो कहते हैं ना, मेरी बहन एक मजाक में, दाद के साथ इमदाद भी मिलती है। हाँ। तो ये अच्छी बात है। खैर जी, ये बिल्कुल ऐसा ही है। इंशाल्लाह शो भाई जो आवाज़ भी शामिल करना चाहिए, पर उन खां पहिरीं अॼो को प्रोग्राम मां स्पेसिफिकली तमाम डेडिकेट करणु चाहियां थी पंहिंजे उन्हनि माण्हुनि खे जेके हिन वक़्तु डिफरेंट मराइज़ खां गुज़री रहिया आहिनि, डिफरेंट प्रॉब्लम्स खां पंहिंजी ज़िंदगी खे गुज़ारे रहिया आहिनि ऐं फेस करे रहिया आहिनि। अॼो को प्रोग्राम मां डेडिकेट करणु चाहियां थी उन्हनि तमामु माण्हुनि खे जिन खे एक्चुअली में ज़रूरत आहे, जिन जे लाइ असांखे अवेयरनेस सेशन करण जे लाइ, जिन जे लाइ अवेयरनेस प्रोग्राम करण जे लाइ ॾाढी ज़रूरत आहे। सो अॼो को प्रोग्राम न सिर्फ़ु हिकु प्रोग्राम हूंदो बल्कि हिकु अवेयरनेस सेशन हूंदो तमामु असांजे उन्हनि माण्हुनि जे लाइ। बिकॉज़ जॾहिं मां पाकिस्तान में नज़र विझां थी त पाकिस्तान आई गेस मां ॻाल्हि छो त ब्रेस्ट कैंसर जी करे रही आहियां, अक्टूबर जो महीनो हली रहियो आहे, ही वो महीनो आहे जंहिंमें डिफरेंट जॻहियुनि ते डिफरेंट सेशन्स थी रहिया आहिनि, डिफरेंट प्रोग्राम्स थी रहिया आहिनि, डिफरेंट तरीक़े सां अगरि प्राइवेट इदारा आहिनि त उहे, अगरि गवर्नमेंट इदारा आहिनि त उहे कोशिशि करे रहिया आहिनि त माण्हुनि ताईं उहा अवेयरनेस पहुचे, ताकी सुभाणे अॼु जेको नंबर आहे असां एटलीस्ट ठीकु आहे, असां 100% शायदि उनखे रेज़ नथा करे सघूं, का जादुई छड़ी न आहे त असां करे सघूं, बट एटलीस्ट असां पंहिंजूं कोशिशूं करूं करे उनखे घटि ज़रूरु करे सघूं था। हिन वक़्तु ताईं नज़र इहो अची रहियो आहे त तक़रीबन 9 मां पाकिस्तान जे 9 मां हिकु ख़वातीन अहिड़ी आहे जेका पंहिंजी ज़िंदगी में किथे न किथे इन मर्ज़ जो शिकार थी सघे थी। हिन वक़्तु ताईं ही हिकु ॾाढो हिकु ख़तरनाक नंबर आहे जेको असां वटि साम्हूं आयो आहे। ग्रेजुअली असांखे कैंसर जा जेके पेशेंट्स आहिनि, स्पेसिफिकली ब्रेस्ट कैंसर जी अगरि ॻाल्हि कजे, उहे असांखे वधि खां वधि नज़र अची रहिया आहिनि। एशिया में पाकिस्तान नंबर 1 ते आहे उन बीमारी खे कैच करण में। सो असां सभिनी जी ज़िम्मेदारी आहे त उनजे बारे में ॻाल्हायूं, उनजे बारे में शोज़ कयूं, उनजे बारे में अवेयरनेस जेका असां वटि आहे उहा माण्हुनि ताईं पहुचायूं ऐं पाण बि पढ़ूं। जेके माण्हू पढ़ी सघनि था, जेके माण्हू रिसर्चिस करे सघनि था, पाण बि उन बारे में रिसर्चिस कयूं, पंहिंजी असेसमेंट पाण कयूं। इंशाल्लाह प्रोग्राम जे दौरान ज़रूरु उनजे बारे में बि डिस्कस कंदासीं त कीअं पंहिंजी असेसमेंट करे सघिजे थी। प्लस हिकु ॿियो कॉन्सेप्ट इहो सम्झी सघूं, जेके मिथ्स आहिनि असां वटि ब्रेस्ट कैंसर जे हवाले सां, उन्हनि मिथ्स खे असां किथे इरेज़ करे सघूं, इहो सम्झी सघूं त केतिरो इम्पॉर्टेंट आहे हिन वक़्तु फलां मिथ्स खे साइड ते रखी ऐं पंहिंजे फ्यूचर जे बारे में सोचणु, पंहिंजी हेल्थ जे बारे में सोचणु ऐं पंहिंजे पाकिस्तान खे ज़ाहिरा शायदि असां कैंसर फ्री पाकिस्तान नथा करे सघूं, अल्लाह करे इहो ॾींहुं अचे जो असां करे सघूं, बट एटलीस्ट असां उनजी प्रिवेंशन ते कमु करे असां उनजे असर खे कंट्रोल करे सघूं था, असां हिन नंबर खे कंट्रोल करे सघूं था। सो इंशाल्लाह अॼु प्रोग्राम जेको आहे उहो तमामु उन हवाले सां थियण वारो आहे। तव्हांखे असां सां गॾु जुड़ियल रहणो आहे, बिकॉज़ खोड़ सारियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं अॼु प्रोग्राम में थियण वारियूं आहिनि जेके तव्हां सां ऐं मुंहिंजी जेका रेगुलर लाइफ आहे उन सां इंशाल्लाह कनेक्ट करण वारा आहियूं। अच्छा जी, अॻियां वधंदे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स डिफरेंट प्रोजेक्ट्स मार्केट में खणी आयो आहे ऐं GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जे हिकु प्रोजेक्ट जी ॻाल्हि कयूं था, क्रीक गोल्ड सेंटर जेको तव्हांखे लग्जरी अपार्टमेंट्स ॾेई रहियो आहे। 3, 4, 5 कमरनि जा अपार्टमेंट्स आहिनि जेके तव्हांखे क्रीक गोल्ड सेंटर में मिली रहिया आहिनि, जंहिंजे लाइ तव्हांखे डाउन पेमेंट 20 लाख रुपया करणी आहे, मंथली तव्हांखे 1 लाख रुपयो ॾियणो आहे ऐं क्रीक गोल्ड सेंटर में तव्हां पंहिंजो लग्जरी अपार्टमेंट बुक कराए सघो था। क्रीक गोल्ड सेंटर्स में शॉप बि मौजूदु आहिनि जंहिंजे लाइ तव्हांखे इनिशियली 3.5 लाख रुपया ॾियणा आहिनि, मंथली तव्हांखे 25,000 रुपया पे करणा आहिनि ऐं तव्हां क्रीक गोल्ड सेंटर में पंहिंजो शॉप हासिलु करे सघो था। प्रीमियम ब्लॉक अगेन GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जो हिकु प्रोजेक्ट जंहिंमें तव्हांखे घर ऐं प्लॉट मिली रहिया आहिनि, जंहिंजे लाइ तव्हांखे मंथली सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 20,000 रुपया ॾियणा आहिनि ऐं तव्हां प्रीमियम ब्लॉक में पंहिंजो घर या पोइ पंहिंजो प्लॉट हासिलु करे सघो था। गॾोगॾु जी ॻाल्हि कयूं था मलीर कैंट जहिड़ो ज़बरदस्त इलाइक़ो, उन जे क़रीब खोखरापार मेन रोड ते अची रहियो आहे MTR 1 चेज़ मॉल। MTR 1 चेज़ मॉल तव्हांखे मिली रहियो आहे, जंहिंमें तव्हांखे शॉप्स मिली रहियूं आहिनि, जंहिंजे लाइ तव्हांखे इनिशियली पेमेंट करणी आहे 2 लाख रुपया, मंथली तव्हांखे 5,500 रुपया पे करणा आहिनि ऐं तव्हां MTR 1 चेज़ मॉल में
पंहिंजो शॉप बुक कराए सघो था। नॉर्थ सिटी सेंटर जंहिंमें सेमी फर्निश्ड अपार्टमेंट मौजूदु आहिनि, जंहिंजे लाइ इनिशियली तव्हांखे पेमेंट करणी आहे 3 लाख रुपया मंथली, 15,000 रुपया पे करणा आहिनि। ऐं नॉर्थ सिटी सेंटर में तव्हां पंहिंजो सेमी फर्निश्ड अपार्टमेंट बुक कराए सघो था। गॾोगॾु नॉर्थ सिटी सेंटर में शॉप्स मौजूदु आहिनि, जंहिंजे लाइ इनिशियली तव्हां 2 लाख रुपया ॾींदो, मंथली तव्हां ॾींदो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 5,000 रुपया, ऐं तव्हां पंहिंजो शॉप नॉर्थ सिटी सेंटर में बुक कराए सघो था। तमामु प्रोजेक्ट्स GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जे बैनर जे हेठां ठही रहिया आहिनि। तमामु प्रोजेक्ट्स जो जेको पेमेंट स्केड्यूल आहे उहो फ्लेक्सिबल आहे। 5 सालनि जे आसान किस्तनि में तव्हांखे पेमेंट करणी आहे, ऐं तव्हां GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स वटि वञी हींअर ई पंहिंजो घर, पंहिंजो प्लॉट, पंहिंजो अपार्टमेंट या पोइ पंहिंजो शॉप बुक कराए सघो था। इन सां गॾोगॾु हिकु ॿी ॾाढी ज़बरदस्त अनाउंसमेंट जेका मां तव्हां सभिनी जे लाइ करण वारी आहियां। टपाल मेज़बान जेका सिंध जी नंबर 1 चांहि आहे, टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि तव्हां सभिनी जे लाइ, पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ ॾाढी ज़बरदस्त कैंपेन खणी आयो आहे। टपाल मेज़बान जश्न जमालो TV शो जी शक्ल में तव्हां हिन कैंपेन में कीअं शामिल थी सघो था। तव्हांखे टपाल मेज़बान जो कोई बि पैकेट ख़रीदणो आहे, कोपन में तमामु पंहिंजूं डिटेल्स फिल करणियूं आहिनि ऐं उनखे विछड़णो आहे टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में। जेको बि तव्हांजे क़रीब में टपाल मेज़बान जश्न जमालो जो ड्रॉप बॉक्स हुजे, तव्हां उन में उहो कूपन विझी छॾियो ऐं तव्हां शामिल थी वेंदो हिन कैंपेन में, ऐं तव्हां खटे सघो था खोड़ सारा इनामात। त जीअं हींअर ई वञो, टपाल मेज़बान जो पैकेट ख़रीदियो, कूपन में पंहिंजूं डिटेल्स फिल कयो ऐं उनखे विझी छॾियो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में, ऐं शामिल थी वञो टपाल मेज़बान जश्न जमालो TV शो में। शो भाई की तरफ ईंदासीं। शो भाई, कुछ शामिल करने लगे हम इंशाल्लाह। जी, बड़ी खूबसूरत हमद है ये जनून बैंड का, जिसे कहते हैं अरूज। इसके बाद जो है जनून प्रोमिनेंट हो गया था, नॉमिनेंट हो गया था, पूरे पाकिस्तान में हिट हो गया था। तो अली अज़मत साहब का गाया हुआ, वैसे मुझसे गाया नहीं जाता। अली अज़मत के सॉन्ग मुझे बहुत पसंद हैं, उनके इसमें कोई शक नहीं, वो हमारे लेजेंड आर्टिस्ट हैं। लेकिन जो उनकी पिच थी, उनकी जो पिच है वो बहुत हाई थी। ऐसा ही है, ऐसे ही है। कोशिश हम अपनी पिच पे गाने की कोशिश करते हैं, शायद हमारे व्यूवर्स को अच्छा लगे। ज़रूर अच्छा लगेगा। साईं तू ही मेरा सच्चा साईं तू है, साईं तू ही मेरा सच्चा साईं तू है। मैं तेरा बंदा, तू ही मेरा मौला साईं, तू ही मेरा मौला साईं। साईं तू ही मेरा सच्चा साईं तू है। मैं तेरा बंदा, तू ही मेरा मौला साईं, तू ही मेरा मौला साईं। तू है, मन में तू है, रूह के अंदर तू है। तन में तू है, मन में तू है, रूह के अंदर तू है। आस है तेरी, प्यास है तेरी, इश्क समंदर तू है। साईं तू ही मेरा सच्चा साईं तू है। मैं तेरा बंदा, तू ही मेरा मौला साईं, तू ही मेरा मौला साईं। सच्चा साईं तू है। मैं तेरा बंदा, तू ही मेरा मौला साईं, तू ही मेरा मौला साईं। साईं
तू ही मेरा सच्चा साईं, तू है मैं तेरा बंदा, तू ही मेरा मौला साईं, तू ही मेरा मौला साईं, तू ही मेरा मौला साईं। अल्लाह हाँ हाँ अल्लाह अल्लाह हाँ अल्लाह 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 साईं, तू ही मेरा सच्चा साईं, तू है। वाह जी वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। शोभे, हम अली अज़मत साहब को तो नहीं पहुंच सकते, लेकिन उस फील को हम ज़रूर अपने प्रोग्राम में ले आते हैं। अगर सुन लिया ना उन्होंने तो वो कहेंगे एक बार और सही, कि शायद ये वो यही कहेंगे। मुझे पूरा यकीन है इस बात का। अच्छा, जल्दी सा ब्रेक की तरफ हलूँ था। इंशाल्लाह वापस जी प्रोग्राम में कुछ सेहतियाबी वाली ॻाल्हियूं करणियूं आहिनि। इंशाल्लाह पंहिंजे प्रोग्राम जे थ्रू पंहिंजे नाज़रीन खे अवेयर करिणो आहे, पाण खे अवेयर करिणो आहे। वक़्तु आहे ब्रेक जो। तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध। जी वेलकम बैक। एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे ॿुधाईंदा हलूं, टपाल मेज़बान जेका सिंध जी नंबर 1 चांहि आहे, पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ हिकु ॾाढी ज़बरदस्त कैंपेन खणी आई आहे, जंहिंजे तहत तव्हां कढी सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। करिणो छा आहे तव्हांखे टपाल मेज़बान जो कोई बि पैकेट ख़रीदणो आहे, उन में मौजूदु जेको कूपन आहे उन में पंहिंजूं तमामु डिटेल्स फिल करणियूं आहिनि ऐं टपाल मेज़बान जश्न जमालो जे करीबी ड्रॉप बॉक्स में विझी छॾिणो आहे। ऐं बसि तव्हां शामिल थी वेंदो टपाल मेज़बान जश्न जमालो जे टीवी शो में, जेको इंशाअल्लाह इलाही जल्द तव्हांजे पंहिंजे शहरनि में अचण वारो आहे। जल्दी सां वञो, टपाल मेज़बान जो पैकेट ख़रीदियो, पंहिंजूं डिटेल्स कूपन में फिल कयो ऐं उनखे विझी छॾियो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में। प्रोग्राम खे अॻियां वधाईंदे सगॾु असांजा महिमान मौजूदु आहिनि। महिमान जी तरफ़ हलूं था ऐं जीअं प्रोग्राम जे आगाज़ में पाण ॻाल्हि कईसीं, त इंशाअल्लाह अॼु थोरो सिहत ते ॻाल्हाइबो, सिहतियाबी ते ॻाल्हाइबो। स्पेसिफिकली अक्टूबर जो महीनो आहे, ब्रेस्ट कैंसर अवेयरनेस जो महीनो आहे, त उनखे बि फोकस कंदे पंहिंजे ॻाल्हियुनि खे अॻियां वधाइबो। सभिनी खां पहिरीं हिन तरफ़ सां गॾु जेका पर्सनैलिटी तशरीफ़ फरमा आहे, पाण कंसल्टेंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहिनि, असां गॾु डॉक्टर राजा राहुल साहिब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। कीअं हो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तबियत ठीकु आहे? ज़िंदगी कीअं आहे डॉक्टर साहब? अल्हम्दुलिल्लाह बेहतर है। किथे गुज़री रही आहे, कीअं गुज़री रही आहे? असांजी ज़िंदगी इन पेशेंट्स जे विच में बिल्कुल, वर्क टू होम, डॉक्टर्स- होम टू वर्क, हॉस्पिटल टू होम, जी यही गुजरे थी। ईअं ई गुज़रे थी डॉक्टर्स जी ज़िंदगी, एक्चुअली पेशेंट्स जे विच में ई गुज़रे थी। अॻियां वधंदे, अच्छा, न सिर्फ़ु ब्रेस्ट कैंसर जी अवेयरनेस ते बिल्कुलु असां शो करे रहिया आहियूं, पर अॼु मां पंहिंजे शो खे हिकु अहिड़ो रुख़ थी ॾियणु चाहियां जेको हर तरह सां उनखे कवर करे सघे। ब्रेस्ट कैंसर सिर्फ़ु हिकु बीमारी जेका आहे उहा न आहे जंहिंखे तव्हांखे ट्रीट करिणो आहे। उन जा जेके तव्हांजे मेंटली जेके तव्हां ते इफेक्ट थियनि था, उनखां पोइ उनखे एक्सेप्ट करणु, उनखां पोइ आफ्टर इफेक्ट्स, उन ते बि असां ज़रूरु ॻाल्हाईंदासीं प्रोग्राम में, जंहिंजे लाइ असां हिकु ॾाढी ज़बरदस्त सीनियर साइकेट्रिस्ट खे असां मधु कयो आहे। असां गॾु डॉक्टर अजमल मुग़ल साहब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं हो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? ठीकु ठाक, अल्हम्दुलिल्लाह। तबियत ठीकु आहे? बिल्कुलु, first ज़िंदगी कीअं आहे डॉक्टर साहब? असां त ॾुख ॿुधंदा आहियूं माण्हुनि जा, उनखे घटि करण जी कोशिशि कंदा आहियूं। अच्छा, थोरो तव्हां इंट्रो सां गॾु मूंखे अक्टूबर जो महीनो वर्ल्ड मेंटल हेल्थ डे में हूंदो आहे हर साल। सो ऑन्कोलॉजी जे सां गॾोगॾु मेंटल हेल्थ अवेयरनेस जो महीनो बि हूंदो आहे। बिल्कुलु इन ई जे लाइ असां हीउ जेको अॼु तमामु जेको प्रोग्राम कयो आहे, इन ई लाइ असां इन तरीक़े सां जोड़ियो आहे। अच्छा जी, अॻियां वधंदे हिकु ॿी पर्सनैलिटी सां गॾु तशरीफ़ फरमा आहे। पाण न सिर्फ़ु तालुक़ु उन्हनि जो मेडिकल सां आहे, बल्कि पंहिंजो तालुक़ु जेको आहे उहो सिंगिंग सां बि आहे। ॾाढो ज़बरदस्त सिंगर बि आहिनि। पाण हिकु सीनियर जनाब जेके आहिनि उहे एंड्रोक्रोनोलॉजिस्ट आहिनि। गॾोगॾु पाण जेके आहिनि उहे एस्थेटिक ते बि कमु करे रहिया आहिनि। डॉक्टर अयाज़ शेख साहिब आहिनि जेके सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम कीअं हो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? अल्लाह साईं जा एहसान फर्स्ट क्लास है। तबियत तो ठीक वो है? वरी थोराइता तव्हांजा त वरी ॿीहर पंहिंजे प्रोग्राम में असांखे इनवाइट कयो आहे। वरी महिरबानी, वक़्तु कढी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो। बिकॉज़ ख़बर न तव्हां तव्हां टई माशाल्लाह पंहिंजी पंहिंजी फील्ड्स में ॾाढो कमाल कमु करे रहिया आहियो, ॾाढो ज़बरदस्त कमु करे रहिया आहियो। बट मूंखे ईअं लॻे थो कंहिं बि शइ जे बारे में या कंहिं बि हेल्थ जे अवेयरनेस जे बारे में असां जॾहिं ॻाल्हायूं था, उहो किथे न किथे इंटरकनेक्टेड आहे असांजी तमामु बीमारियुनि सां
सां, चाहे वो तव्हां मेंटल जी ॻाल्हि कयो, चाहे तव्हां अपेरेंस जी ॻाल्हि कयो व्हेन इट कम्स टू एस्थेटिक, या पोइ उन जी एक्यूरेट ट्रीटमेंट जी ॻाल्हि कयो, उहा किथे न किथे इंटरकनेक्ट थिए थी ऐं किथे न किथे असांखे इफेक्ट करे थी। अच्छा जी, खोड़ सारियूं प्रोग्राम में इंशाल्लाह ॻाल्हियूं थींदियूं, खोड़ सारियूं जेके अवेयरनेस जूं जेके पॉइंट्स आहिनि उहे कोशिशि कंदासीं पंहिंजे व्यूअर्स ताईं पहुचाए सघूं। डॉक्टर साहब, तव्हां खां स्टार्ट मां करणु चाहियां थी। सभिनी खां पहिरीं त मां हिन खे सम्झणु चाहियां थी, जॾहिं तव्हां कैंसर जी ॻाल्हि कयो था स्पेसिफिकली, देन विल कम टू ब्रेस्ट कैंसर ऑल्सो। पहिरीं त मां हिन खे सम्झणु चाहियां थी त ही कंहिं तरीक़े जो मर्ज़ु आहे। ऑल्दो शायदि ही सुवाल ॾाढो कॉमनली तव्हां सां थींदो हूंदो, खोड़ सारनि माण्हुनि खे ख़बर बि हूंदी, पर मां ज़ीरो खां तॾहिं स्टार्ट करणु चाहियां थी त थी सघे थो अॼु बि को अहिड़ो माण्हू हुजे जेको अवेयर न हुजे, उहे शायदि अॼु असांजे प्रोग्राम खां अवेयर थी वञे। स्टार्टिंग जा लफ़्ज़ चाहींदमि तव्हांजे रखजनि प्रोग्राम में। First of all, I would like to thank you and your team for inviting me here. Thank you so much. ऐं मुंहिंजी इंशाल्लाह भरपूर कोशिशि हूंदी त असांजा व्यूअर्स इंक्लूडिंग योर टीम जेके बि असांखे ॾिसे हो न तव्हांजे प्रोग्राम जे तवसुल सां मैक्सिमम इंफॉर्मेशन खणे, मैक्सिमम अवेयरनेस उनखे मिले। त तव्हांजो ॾाढो सुठो सुवालु आहे त कैंसर आहे छा। त असांजे जिस्म में असांजी जेके बॉडी जा सेल्स आहिनि उहे थ्रू आउट डिवीजन जे प्रोसेस में, रेप्लिकेशन जे प्रोसेस में गुज़रंदा रहनि था, पर उहे अंडर द ऑर्डर कंट्रोल प्रोग्राम जे अंदरि उहे गुज़रनि था। पर जॾहिं इहे अनकंट्रोल एबनॉर्मली जॾहिं इहे डिवाइड थियणु शुरू थियनि था ऐं रैपिडली रेप्लिकेट थियणु शुरू थियनि था, त उनखे असीं चवंदा आहियूं त हाणे ही कैंसर खे असां उनखे नालो लेबल करे छॾियो, त कैंसर डिज़ीज़ थी वई। सही। उहे जिस्म में उहे तव्हांखे बॉडी में कंहिं लंप जी शिकिल में, कंहिं ॻोड़ी जी शिकिल में उहे अची ज़ाहिर थींदा आहिनि ऐं उहा सिम्टम जेका असां आहिनि उहा पेशेंट खे डॉक्टर ॾे अचण ते मजबूर करे थी त ही छा आहे। जी, अच्छा डॉक्टर साहब, आई रिमेंबर त जॾहिं असां नंढा हूंदासीं त असां कैंसर खे हिकु अहिड़ो मर्ज़ु सम्झंदासीं जेको हिकु लाइलाज मर्ज़ु आहे, जंहिंखां जेको हिकु ख़ौफ़ हूंदो हो कैंसर खां। अॼुकल्ह हर फैमिली में को न को अहिड़ो माण्हू मिले थो जेको इन बीमारी, इन मर्ज़ खां में मुब्तला आहे। इन जो रीज़न छा आहे? हिकदमि सां असां पंहिंजे हर फैमिली में ॾिसूं किथे न किथे केरु न केरु ज़रूरु इफेक्टेड हूंदो, इन जो रीज़न छा आहे? सभु ॾिसो न, हिनजा मैं बि खोड़ सारा रीज़न, हिकिड़ो कोई रीज़न कोन्हे। तव्हां कंहिं हिकिड़े रीज़न खे झले करे जेकॾहिं तव्हां चओ त हे कैंसर कॉज थो करे, त ईअं कोन्हे। मल्टीपल टाइप्स ऑफ कैंसर आहिनि तव्हांजी बॉडी में, डिफरेंट ऑर्गन्स आहिनि जा डिफरेंट कैंसर्स आहिनि, उनजा डिफरेंट जा कॉज़िज़ आहिनि। जीअं हाणे हिन महिल जेकॾहिं पाण ब्रेस्ट ते ही अक्टूबर इज़ सेलिब्रेटेड ग्लोबली एज़ अ ब्रेस्ट कैंसर अवेयरनेस मंथ, नॉट डे। त पाण इन खे ई जेकॾहिं हिकिड़ो मिसाल खणी तव्हांखे चई छॾियां त असांजी औरतुनि में तोड़े मर्द में, मतिलबु इहा बि तव्हांखे ॿुधाए छॾियां, मर्दनि में बि छाती जो कैंसर थिए थो, बट इट्स 100 टाइम मोर कॉमन इन विमेन। ठीकु आहे न। त हाणे औरत में जेकॾहिं छाती जो कैंसर थिए थो त उन में काफ़ी सारा रिस्क फैक्टर्स आहिनि, उनखे तव्हां डिवाइड करे सघो था मॉडिफाइबल ऐं नॉन मॉडिफाइबल में। त उहे रिस्क जेके फैक्टर्स जेके नॉन मॉडिफाइबल आहिनि, जेके असांजे हथ में न आहिनि, उन में सभिनि खां पहिरीं अचे थी एज। हा, बिल्कुलु। वधंदड़ एज सां गॾु औरत में छाती जो कैंसर वधे थो, उहो तव्हांजे असांजे इख़्तियार में कोन्हे, राइट। सही सही। उन खां एज खां पोइ अचे थो जेंडर। त फीमेल जेका मूं तव्हांखे ॿुधाया त 100 टाइम मोर में जेकॾहिं कैंसर आहे कंपेयर टू व्हेन वी कंपेयर विद मैन। सही। त एज, जेंडर ऐं इन खां पोइ तव्हांजी अचे थी जेनेटिक्स। कोई म्यूटेशन थिए थी तव्हांजी, जीअं लाइक वॾियूं असांजी मशहूरु जीन्स आहिनि, BRCA1, BRCA2, इहे जेनेटिक असांजी में जेकॾहिं म्यूटेशन अचनि थियूं त इहे बि नॉन मॉडिफाइबल आहिनि। इन खां अलावा जेके शयूं अचनि थियूं उहे तव्हांजी पर्सनल पंहिंजी का फैमिली हिस्ट्री आहे, तव्हांखे पाण खे बि अॻु में पास्ट में का कैंसर थियो हुजे, ऐं इन खां अलावा तव्हां पास्ट में कंहिं ॿी कैंसर लाइक लिम्फोमा जे करे तव्हांखे अंडर द एज ऑफ 30 तव्हां रेडिएशन मां गुज़रिया हुजो, थेरेपी मां, त इहे शयूं कैंसर कॉज़िंग आहिनि। सही। हाणे इन जे वाइस वर्सा जॾहिं पाण ॻाल्हायूं था त उहे फैक्टर्स जेके असांजे हथ में आहिनि, जेके मॉडिफाइबल आहिनि, उहे कहिड़ा आहिनि? त सभिनि खां पहिरीं अचूं त लाइफ स्टाइल तव्हांजो, सेडेंटरी लाइफ स्टाइल। असांजो जेका फिज़िकल इनएक्टिविटी आहे असांखे घणो लीड करे थी न ओबेसिटी। असांजो जेके डाइट, ठीकु आहे न। इन खां अलावा ॿियो असांजे हथ में छा आहे त हिकिड़ा नॉन मॉडिफाइबल में हिकिड़ो ॿियो बि काज़ आहे त तव्हांजी मेंस्ट्रुअल जेके साइकिल आहिनि उन ते बि डिपेंड करे थो। जेकॾहिं तव्हां बिफोर 12 years ऑफ एज तव्हांजी जेका मीनारकी माहवारी शुरू थिए थी ऐं आफ्टर द एज ऑफ 55 तव्हां मीनोपास एज अचे थो, लेट अचे थो, त इहे बि नॉन मॉडिफाइबल आहिनि। त इन जे अगेंस्ट मॉडिफाइबल में वरी ईअं थो थिए त जेकॾहिं हिकिड़ी मैरिड कपल आहे, माउ आहे, जेकॾहिं उहा 30 years खां बाद में जेकॾहिं उहो फुल टर्म हिकिड़ी प्रेगनेंसी डिलीवर करे थी त इहा बि हिकिड़ो रिस्क फैक्टर आहे। ऐं जेकॾहिं हिकिड़ी माउ पंहिंजे ॿार खे ब्रेस्ट फीड नथी करे कंपेयर टू उहा माउ जंहिं पंहिंजे ॿार खे ईयर और मोर देन ईयर ब्रेस्ट फीड कयो हुजे, त इहा बि हिकिड़ो प्रोटेक्टिव फैक्टर में अचे थो।
सही, तो ब्रेस्ट फीडिंग सही। तव्हांखे इन्शोर खां बचाए थो। यूज़ ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्स स्पेशली एस्ट्रोजन एंड प्रोजेस्टेरोन कंबाइंड पिल्स, इहे सभु शयूं जेके असांजे हथ में आहिनि, जेके असीं मॉडिफाई करे सघूं था, त इहे हिकिड़ी खाली मां ब्रेस्ट ते ॻाल्हाए वियुमि। सही त इन नमूने सही। केतिरा सारा कैंसर्स आहिनि, कैंसर जा बि डिफरेंट टाइप्स आहिनि, डिफरेंट ऑर्गन्स में डिफरेंट सारा उनजे जेके रिस्क फैक्टर्स आहिनि। सही त इहे सभु शयूं असांजे जेके हथ में असीं करे सघूं था, जेके करे न आहिनि सघूं था, yes। उन्हनि जे लाइ असीं पंहिंजे पाण खे स्क्रीनिंग, इलाही सारा प्रोग्राम्स आहिनि जंहिं ते पाण अॻिते प्रोग्राम में ॻाल्हायूं था। इंशाल्लाह segments में। ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, इनखे मज़ीद सम्झण जी ऐं पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचाइण जी कोशिशि कंदासीं। डॉक्टर साहब, तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि, बिकॉज़ कंहिं बि बीमारी, जीअं मां पहिरीं चई रही हुयमि, त बचपन में जॾहिं असां ॿुधंदासीं त असांखे लॻंदो त ख़बर न केतिरी ख़तरनाक बीमारी आहे। न सिर्फ़ु उन जो उन जॻह ते जिथे उहा शइ थी रही आहे, उते उहा शइ उनखे उन जो मेडिकली जेका ट्रीट थी रही आहे उहो त अलॻि, पर उन जो जेको मेंटली इम्पैक्ट तव्हांजे माइंड ते पए थो, तव्हांजे बिहेवियर्स ते पए थो, इहो हिकु अलॻि ऐं हिकु वॾो फैक्टर आहे। थोरो सो उन जे हवाले सां बि ॻाल्हाईंदा, पर उन खां पहिरीं कॉल आहे, जल्दी सां उन्हनि खे शामिलु करे था वठूं। जी अस्सलाम वालेकुम। जी नूर अली साहब, कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? फर्स्ट क्लास बेहतरीन, ॾाढो तव्हां बेहतरीन टॉपिक आयो। नालो छा आहे जो ब्रेस्ट कैंसर जी अवेयरनेस अॼु असां ॻाल्हाए रहिया आहियूं। जे बारे में जी 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 हा डॉक्टर साहब खां मुंहिंजो सवाल आहे त माना मुंहिंजो हिकिड़ो सोटो हुनजे छाती में गोड़ी थी वई नंढड़ी। जी हा उहो गोड़ी वरी वॾी थी वई, पोइ आओ असां लाहौर खे वठी वियासीं, पोइ हुते ऑपरेशन कराए पोइ प्लास्टिक बि सर्जरी कराए, पर 2-3 साल ज़िंदा हुयूं। हिन अलामात छा हूंदी आहे डॉक्टर साहब? अलामात छा हूंदी आहे हिनजी, जो माना ख़बर पवे एडवांस में हुजे? ठीकु आहे, इंशाल्लाह नूरी साहब असां सां गॾु रहिजो प्रोग्राम में। इंशाल्लाह इन्हनि तमामु शयुनि ते अॼु प्रोग्राम में डिस्कशन थियण वारी आहे, तव्हां ताईं बि इंशाल्लाह ज़रूरु उहा पहुचनी। जी, त असां मेंटल इम्पैक्ट्स ते ॻाल्हि करे रहियासीं। पहिरियों त महिरबानी मूंखे तव्हां घुरायो। वॾी महिरबानी तव्हांजी अचण जी। असल में हूअं त मेंटल हेल्थ ते पाण थोरो ॻाल्हाईंदासीं, जी, जी, पर जीअं तव्हां ॿुधायो त शुरू खां वठी कैंसर जे बारे में हिकिड़ो अजीब आहे त जॾहिं बि को माण्हू डायग्नोस थींदो त सडनली फोबियाज़ में हलियो वेंदो, त हाणे छा थींदो? यस तो असां हिनखे फोबिक एंग्ज़ाइटी डिसऑर्डर्स चवंदा आहियूं। उनखां पोइ जॾहिं जंहिंजी डायग्नोस थी वई या ट्रीटमेंट शुरू थिए थो, कीमोथेरेपी या अकॉर्डिंग टू डायग्नोसिस, अकॉर्डिंग टू स्टेज, उहो डॉक्टर साहब वधीक ॿुधाए सघंदा। त उहा जॾहिं ट्रीटमेंट जो फेज़ शुरू थिए थो त उनखां पोइ बि ही गोज़ इन टू डिप्रेशन। सही जॾहिं सर्जरी मेस्टेक्टॉमी थिए थी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे डिसफिगरमेंट थिए थी, त उनजो इफेक्ट वरी बाद में थिए थो। त इन में कैंसर सां रिलेटेड एंग्ज़ाइटी, डिप्रेशन, फोबिया, इहे डिसऑर्डर्स त थियनि ई थियनि था। ठीकु आहे। अच्छा, ॿियो ओवरऑल जनरली सिर्फ़ु ब्रेस्ट कैंसर न, कोई बि कैंसर हुजे उन में डिप्रेशन इज़ कोमॉर्बिड मतिलबु 2 बीमारियूं गॾोगॾु हलंदियूं आहिनि। सही, या हाणे थोरी देरि पहिरियों असां ॻाल्हायूं पिया, डायबिटीज़ आहे, शुगर जी बीमारी आहे, त उहा क्रॉनिक इलनेस आहे। हाइपरटेंशन आहे, क्रॉनिक इलनेस आहे। त जेके बि क्रॉनिक इलनेसिस आहिनि उन में कोमॉर्बिड डिप्रेशन इज़ वेरी कॉमन। माना हिकिड़ी त बीमारी, ॿियो हुन सां गॾु डिप्रेशन जो मक़सदु हिकिड़ो त ईअं सम्झो थो वञे उन जे करे परेशान थी वियो न, उनखां अॻे करे असां ॻाल्हाईंदा आहियूं त कुझु केमिकल चेंजिस अची वेंदियूं आहिनि ब्रेन जे अंदरि, कुझु केमिस्ट्री ख़राबु थी वेंदी आहे, जीअं कुझु केमिकल, उन्हनि जा नाला आहिनि मुख़्तलिफ़, सेरोटोनिन, डोपामिन, इन्हनि जी लेवल घटि थी वेंदी आहे। जॾहिं इन्हनि जी लेवल घटि थी वेंदी त उन जी लेवल बि सही करणी आहे। जीअं इंसुलिन जी खे सही करिणो आहे शुगर जे ट्रीटमेंट लाइ, ईअं इन्हनि केमिकल खे बि सही करण लाइ असांखे मेडिसिन ॾियणी पवंदियूं, एंटी डिप्रेशन, जेके उन लेवल खे बहितरु कंदियूं त उहे सही थी वेंदो आहे। डॉक्टर साहब, तव्हां इन ॻाल्हि सां अग्री कंदो त असां वटि मेंटल हेल्थ ते उहो कमु नथो थिए जीअं थियणु खपे? बिल्कुलु, तव्हांजो बिल्कुलु वैलिड सुवालु आहे। बल्कि मां सिंध मेंटल हेल्थ अथॉरिटी जो मेंबर बि आहियां, पाकिस्तान साइकेट्रिक सोसाइटी खे बि रिप्रेज़ेंट कंदो आहियां, ऐं पाकिस्तान इंस्टीट्यूट फॉर मेंटल हेल्थ उन जो बि आहियां। त उन सां बि हाणे प्रोग्राम असां मुख़्तलिफ़ जॻहनि ते कयासीं, प्रेस क्लब में, आर्ट्स काउंसिल में। सो असल में जे त ज़रूरत आहे असांखे साइकेट्रिस्ट जी, ओतिरा न आहिनि असां वटि। ठीकु आहे। हिन वक़्तु असांजे अगरि पूरे पाकिस्तान में 450-500 जे क़रीब साइकेट्रिस्ट आहिनि, क्वालिफाइड साइकेट्रिस्ट। ठीकु आहे। डिप्रेशन असां वटि या एंज़ाइटी पुॼे त उहो केतिरो परसेंट आहे माण्हुनि में?
मतिलबु जनरल ओवरऑल मेंटल हेल्थ इश्यूज़ 20% माण्हू 20% इज़ अ बिग नंबर बिल्कुल उन में कुझु डिप्रेशन कुझु एंग्ज़ाइटी मेजॉरिटी त एंग्ज़ाइटी आहे उन खां अलावा बाइपोलर डिसऑर्डर्स आहिनि शिज़ोफ्रेनिया एपिलेप्टिक साइकोस मुख़्तलिफ़ उन में आहिनि डिमेंशिया हाणे जेका जीअं एजिंग पॉपुलेशन वधे पई असां वटि बि जेका आहे एजिंग पॉपुलेशन वधे पई त डिमेंशिया पूरी दुनिया में उनजो नंबर वधी रहियो आहे त नंबर ऑफ साइकेट्रिस्ट असां वटि तमामु घटि आहिनि ऐं ईअं नथो लॻे त कोई कुझु नियर फ्यूचर में असां उनखे मीट करे सघूं हाणे इहो आइडिया इहो आहे त असां जेके क्वालिफाइड साइकेट्रिस्ट आहिनि उहे सभु पेशेंट्स खे कोन था ॾिसी सघूं उन्हनि खे सर्विसिस नथा पुॼाए सघूं स्पेशली रूरल एरियाज़ में सो उनजो हिकिड़ो अल्टरनेट जेको हाणे सोचियो पियो वञे त असां जेके क्वालिफाइड डॉक्टर्स आहिनि जेके क्लिनिक्स हलाइनि था उन्हनि खे कुझु अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जंहिंजे बारे में अवेयरनेस ॾिनी वञे उहे ई उन्हनि माण्हुनि खे ट्रीट कनि बजाए इन जे उहो वेट कनि या उते कंसल्टेंट वटि पुॼनि त उहो अगरि उन्हनि खे पंहिंजे आस पास ई हिकिड़ो क्वालिफाइड GP जनरल प्रैक्टिशनर जो क्वालिफाइड ॿिए कंहिंखे न उन्हनि खे असां अवेयर कयूं उन्हनि खे असां थोरो एजुकेट कयूं ऐं उन ते कम बि कयूं पिया कुझु CME प्रोग्राम्स कयूं था त उहे ई डिप्रेशन जो इलाजु एंग्ज़ाइटी जो इलाजु फोबियाज़ जो इलाजु एक्सेप्ट शिज़ोफ्रेनिया त थोरो कॉम्प्लिकेट त इहे बीमारियूं जेके आहिनि उन्हनि जो ट्रीटमेंट उते ई थी वञे त असां हिनखे शायदि कंहिं तरीक़े सां सही असां कंपीट करे सघूं या उनजो जेको नंबर असांखे नज़र अची रहियो आहे उन नंबर ते असां उन तरीक़े सां कमु करे सघूं डॉक्टर साहब सेम ॻाल्हि खे वधाईंदे तव्हांजी तरफ़ बि मां ज़रूरु ईंदसि बिकॉज़ जॾहिं जीअं डॉक्टर साहब कैंसर ऐं मेंटल हेल्थ जी ॻाल्हि ॿई कनेक्ट करे रहिया हुआ त मां उन ई कनेक्शन खे तव्हांजी तरफ़ बि खणी ईंदमि छा असांजी डायबिटीज़ थायरॉइड जेको ॾाढो कॉमन हींअर असांजी ख़वातीन में असांखे नज़र अची रहियो आहे या ग्लैंड जा ॿिया डिफरेंट जेके मसइला आहिनि उहे असांखे नज़र अची रहिया आहिनि छा इहे लेटर ऑन तव्हांखे लॻे थो त कैंसर जे हिकु रिस्क फैक्टर में अचनि था महवेश वेरी गुड क्वेश्चन जीअं त डॉक्टर राजा राहुल साहब जन शुरू में माना मॉडिफाइबल नॉन मॉडिफाइड जो न मतिलबु काज़िस डिस्कस कया न उन में हिकिड़ो ओबेसिटी ते डॉक्टर साहब इशारो कयो ठीकु आहे न त ओबेसिटी जो न सिर्फ़ु हिकिड़ी ब्रेस्ट कैंसर नथी माना करे ओबेसिटी जे करे जो न 14-15 टाइप जा कैंसर्स माना जो न थी सघनि था पिया ठीकु आहे न उन में जीअं हाणे जिस्ट ट्यूमर्स आहिनि मैदे जा ट्यूमर्स आहिनि थायराइड्स आहिनि ओवरीज़ आहिनि यूट्रस आहे फेलोपियन ट्यूब्स जा मतिलबु जेको आहे न ओबेसिटी हिकिड़ो माना हिकु त अनफॉर्चुनेटली जेको आहे न दुनिया में ओबेसिटी के जीअं ब्लड प्रेशर आहे न ब्लड प्रेशर अञा ताईं कंहिं जेको आहे न एज़ अ डिज़ीज़ न मैंशन कयो आहे ठीकु आहे न अहिड़ी तरीक़े सां ओबेसिटी खे बि माना जीअं WHO आहे या ॿिया जेके बि हेल्थ रिलेटेड इदारा आहिनि कंहिं बि न चयो आहे त इहा का बीमारी आहे ठीकु आहे न हालांकि ॾिठो वञे त माना सभिनी जी जेको जड़ आहे या ओबेसिटी आहे जंहिंजे करे माना मदर ऑफ सेवरल डिज़ीज़िस यू कैन से ठीकु आहे न उन जे करे तव्हांखे डायबिटीज़ थी सघे थी हाणे मां कल्ह बि हिकिड़ो प्रोग्राम कयो उहो सोचियो पर पहिरियों कुकड़ी हुई या पहिरियों अंडो हुयो न ठीकु आहे न त इहा अॼु ताईं सम्झ में न आई आहे त या त पहिरियों ओबेसिटी आहे या त डायबिटीज़ आहे डायबिटीज़ खां पोइ शायदि ओबेसिटी आहे स्टिल जो न मतिलबु कन्फ्यूजन सही आहे न लेकिन ओबेसिटी जे करे तव्हां जेको आहे न यू कैन डेवलप लॉट ऑफ द इशूज़ लॉट ऑफ द प्रॉब्लम्स खोड़ सारियूं बीमारियूं जेके तव्हां जनम वठनि थियूं डायबिटीज़ थी वई वरी डायबिटीज़ खां बाद में जेके कॉम्प्लिकेशन्स थियनि थियूं न उहे वरी माना पोइ वरी उन्हनि खे चऊं था त डायबिटीज़ इज़ द मदर ऑफ द कॉम्प्लिकेशन्स न सो सॼो हिन जो माना लिंक आहे जीअं अजमल साहब जन माना डिस्क्राइब कयो त जॾहिं बि कोई बि पेशेंट माना CA डायग्नोस थिए थो त हू माना ही गोज़ इन टू डिप्रेशन एंज़ाइटी अहिड़ी तरीक़े सां डायबिटीज़ बि मूं वटि नवां पेशेंट्स ईंदा आहिनि त मां हुनजी HbA1c कराईंदो आहियां त ईंदा आहिनि मां चवंदा यार 10 ते चवंदे असां हाणे शुगर थी वई असांखे पोइ जेकॾहिं फैमिली हूंदा हिक ॿिए खे ॾिसंदा आहिनि त हे छा थी वियो जेको आहे न असांखे माना एंज़ाइटी डिप्रेशन फील कंदा आहिनि सो ओबेसिटी जे करे जेको आहे न माना CA ब्रेस्ट खोड़ सारा कैंसर्स माना तव्हांजी डिप्रेशन ऐं डायबिटीज़ ब्लड प्रेशर स्ट्रोक फालेज माना जेको आहे न वॾो लिंक आहे माना असां सभिनी जो जेको आहे न हिन बीमारी सां गॾु जेको आहे सही अच्छा डॉक्टर साहब इन असां ओबेसिटी चयूं त था पर मां पंहिंजे नाज़रीन जे लाइ अञा आसान उनखे करणु चाहियां थी इनखे मज़ीद असां मां चाहियां थी त असां इलेबोरेट करे असां नाज़रीन खे सम्झाए सघूं इंशाल्लाह उन जे बारे में ॻाल्हाईंदासीं कॉलर्स असां गॾु आहिनि जल्दी सां उन्हनि खे शामिल कयूं था जी अस्सलाम वालेकुम जी केरु आहिनि सां सगत मान मिटल कमर खां जी ख़ान साहब कीअं आहियो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो
जी 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 बिल्कुलु तव्हां सां ॻाल्हाए थो प्रोग्राम मतलब को लॻे सघां तव्हांजी आवाज़ क्लियरली असां ताईं न पहुची रही आहे। जी प्रोग्राम मतलब को लॻे सघां सुठो पियो लॻे वॾी महिरबानी। सुबुह थी वई आहे तव्हांजी तरफ़? जी जी थी वई पक सां? जी जी अक्सर असां वटि सुबुह थोरी सी लेट थींदी आहे न। जी जी को कलाम ॿुधायो आहे न ज़रूर शामिल कंदासीं। वॾी महिरबानी कॉल करण जी। ईअं ई प्रोग्राम ॾिसंदा रहो। जल्दी सां ब्रेक जी तरफ़ हलूं था। ऐं इहो आई गेस असां शायदि कुझु माण्हू आहिनि जेके जॉब फैक्टर जे करे सुबुह जो उथंदा आहिनि। अदरवाइज़ असां उन्हनि माण्हुनि मां आहियूं जेके आराम पसंदि माण्हू आहियूं। असां सैटरडे संडे तो डे बस लेट उथंदा आहियूं। सो इट इज़ जर्नल थिंग। जल्दी सां ब्रेक की तरफ़ हलूं था। इंशाअल्लाह वापसि थी मज़ीद कुझु सवालनि जा जवाब तव्हांजा असांखे प्रोग्राम में शामिल करणा आहिनि। तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh। जी वेलकम बैक। अच्छा शोभ भाई पहिरीं हिकु गेस्ट जे लाइ असांजे कयो हो, हीअ सेकेंड टाइम शोभ भाई करे रहे हैं। शोभ भाई ये आदत आपकी कैसे चेंज हो रही है? ये माइक शोभ भाई अच्छा हुआ सही टाइम पे मैंने सवाल पूछा है। हाँ बाद में हम इसका जवाब देंगे ज़रा आराम से। कुछ फरमाइश भी हुई ऐं असां चयो त छो न ब्रेक खां पोइ जॾहिं वापसि अचूं बिकॉज़ तव्हां हिन ॻाल्हि खे वधीक डॉक्टर साहब सही तरीक़े सां सम्झंदो त असांखे अगरि कुझु माण्हुनि ताईं पहुचाइणो बि आहे त उन्हनि जे ज़हननि में विझण जे लाइ उन तरीक़े सां असांखे ह्यूमर या इंटरटेनमेंट गॾु जेका आहे उहा शामिलु ज़रूरु करणी आहे। डॉक्टर साहब ॾाढा ज़बरदस्त ज़रिया आहिनि असां वटि हिन वक़्तु इंटरटेनमेंट जा। डॉक्टर साहब छा शामिलु थी रहियो आहे? ऐं सिंधी माना चओ त गानो माना जेको मां हमेशह हा गुनगुनाईंदो बि आहियां चवंदो बि आहियां। हा आशिक़ निज़ामानी साहब जो आहे त उहो तव्हांखे मां ज़रूरु शामिलु कयूं था। जी शोभ भाई। दर्द दिल जो वधी जो वींदो आहे, दर्द दिल जो वधी जो वींदो आहे, कोई तोखे पियो सॾींदो आहे, कोई तोखे पियो सॾींदो आहे, दर्द दिल जो वधी जो वींदो आहे, दर्द दिल जो वधी जो वींदो आहे। घाव ॾींदड़ घणा मिली था वञनि, घाव ॾींदड़ घणा मिली था वञनि, घाव ॾींदड़ घणा मिली था वञनि, पर कोई हौसलो न ॾींदो आहे, पर कोई हौसलो न ॾींदो आहे, कोई तोखे पियो सॾींदो आहे, कोई तोखे पियो सॾींदो आहे, दर्द दिल जो वधी जो वींदो आहे। जो परेशान थी वियो आहीं,
छो परेशान थी वयो आहीं, छो परेशान थी वयो आहीं, ज़िंदगीअ में इहे बि थींदो आहे, ज़िंदगीअ में इहे बि थींदो आहे, कोई तोखे पियो सॾींदो आहे, कोई तोखे पियो सॾींदो आहे, दर्द दिल जो वधी जोड़ींदो आहे। प्यार खे तूं मज़ाक थो समझी, प्यार खे तूं मज़ाक थो समझी, प्यार खे तूं मज़ाक थो समझी, पाण सूलीअ ते को टंगींदो आहे, पाण सूलीअ ते को टंगींदो आहे, कोई तोखे पियो सॾींदो आहे, कोई तोखे पियो सॾींदो आहे, दर्द दिल जो वधी जोड़ींदो आहे, दर्द दिल जो वधी जोड़ींदो आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त। मां हमेशह एक कॉम्प्लीमेंट डॉक्टर साहब खे ॾींदी आहियां त डॉक्टर साहब जा पेशेंट त हूअं ई ॻाल्हाए अधु 50% बीमारी त हूअं ई ठीकु थी वेंदी आहे न डॉक्टर साहब? सही था चओ। तव्हांजा हाँ पेशेंट त कॉम्प्लीमेंट ॾियो त डॉक्टर साहब खे एडवाइस ॾियां तो प्रोफेशन स्विच करियोसि। डॉक्टर साहब जी फ़िलहाल क्लिनिक सुठी थी हले, जेके जेको अची वियो कोई अहिड़ो मसइलो त पोइ ही बचाए रखियो। अॼुकल्ह त हूअं ई हली रहियो आहे न, क्लिनिक में को नंढड़ो सो स्टूडियो बि खोले सघो था तव्हां, या एडवाइस क्लिनिक में, सो अॼुकल्ह त इहो हली रहियो आहे। हिते को हिकिड़ो ॿियो डॉक्टर साहब जी जेको सिलेक्शन आहे शाइरी जी, मां हिनखे एप्रिशिएट कंदुसि। असां वटि जेका शाइरी थींदी आहे इश्क में मरण मराइण इन क़िस्म जी, या बस पीता हूं गम भुलाने को, सो उन जे असां मतिलबु साइकेट्रिस्ट चवंदा आहियूं त इहा शाइरी खां बहितर इनकरेजिंग शाइरी हुजे। सर इहा छो तो परेशान थिए? इहा जेकॾहिं शाइरी ॿुधंदा पोइ तव्हां ॾे ईंदो केरु सर? न पोइ मतिलबु हिकिड़ो म्यूज़िक जेका आहे न सर रूह जी ग़िज़ा आहे, इन मुंहिंजी शाइरी जेकॾहिं ॿुधी त एंग्ज़ाइटी ख़तमु थींदी, पोइ तव्हांखे बि ॻाइणो पइजी पवंदो। न असां इलाही पेशेंट थी विया आहिनि, थोरा घटि थियनि। असां वटि जेके आहिनि उहे साइकेट्रिस्ट घटि आहिनि, पेशेंट इलाही आहिनि, त उन्हनि जे लाइ इहो सोच करणु ॾाढो ज़रूरी आहे। अच्छा जी, थोरो सो कमिंग बैक टू द टॉपिक, डॉक्टर अजय तव्हां सां ज़रूरु मां ॻाल्हियूं शामिल करे छॾींदा। अर्ली सिम्टम्स कहिड़ा आहिनि, मां बिकॉज़ इट इज़ वेरी इंपॉर्टेंट त असां नाज़रीन खे ॿुधाए सघूं त अर्ली जेके सिम्टम्स आहिनि उहे ब्रेस्ट कैंसर जा कहिड़ा आहिनि? सो अर्ली सिम्टम्स जेके पेशेंट खे थियनि था उनमें पेशेंट खे ब्रेस्ट में मल्टीपल सिम्टम अची सघनि था, लाइक जेकॾहिं पेशेंट खे काई बि पंहिंजी छाती में ॻोड़ी महसूसु थिए थी, या उनखे पंहिंजो हिकिड़ी ब्रेस्ट जे कंपेयर में पंहिंजी ॿी ब्रेस्ट जो शेप में का चेंजिस नज़र अचनि था, उनजे कंटोर में को चेंज नज़र अचे थो, या उनजी निपल एवर्जन थिए थी, या उनजी निपल जे सराउंडिंग में जेका असांजो एरियोला आहे उनमें क्रस्टिंग थिए थी, स्किन जो कलर चेंज थिए थो, या लाइक पिटिंग जेकॾहिं स्किन में थिए थी, जीअं तव्हां नारंगी जी खल में ॾिसंदा हूंदो, इन नमूने जी उहे शयूं अचनि थियूं। त इन नमूने जी का बि, या तव्हांजे निपल मां को डिस्चार्ज थिए थो, ब्लडी डिस्चार्ज थिए थो, इवन तव्हां पंहिंजी बांह में जेकॾहिं आर्म पेट जंहिंखे एक्ज़िला चऊं असां, उनमें बि का ॻोड़ी तव्हां महसूसु करियो था, त इहे सभु शयूं अलामात आहिनि त तव्हांखे फ़ौरन हाणे रिजू करणु खपे पंहिंजे मुआलिज सां। सही। हिकु सवाल जिन खे क्लियर करणु ॾाढो ज़रूरी आहे, बिकॉज़ असांजा आई एम श्योर त खोड़ सारा माण्हू इहो सम्झंदा हूंदा
छा इन्हनि सिम्टम्स मां को बि हिकु सिम्टम बि कंहिंखे थिए दैट मीन्स त उहो अर्ली स्टेजिस में आहे? एग्जैक्टली छो त हाणे जीअं असीं पंहिंजी स्क्रीनिंग हुई बि कंदा रहंदा आहियूं, लिपिड प्रोफाइल HbA1c कयूं था, तीअं हाणे इहे तव्हांजी बिल्कुलु इंडिकेशंस में अची वञनि ग्लोबली तव्हांजी हिन में, त तव्हां 40 खां पोइ तव्हांखे स्क्रीनिंग मेमोग्राम एवरी विमन, वेदर उनखे कोई हिस्ट्री फैमिली आहे न आहे, कोई सिम्टम उनखे पाण खे आहे न आहे, उनखे लाज़मी करिणो आहे। स्क्रीनिंग जो एॾो रोल अची वियो, छो त वॉट इज़ द की आहे त तव्हां जेतिरो अर्ली पंहिंजे पाण खे डायग्नोस करियो था ओतिरो तव्हां क्योर थी सघो था। क्योर मतिलबु फ्री ऑफ डिज़ीज़। त जीअं तव्हां पहिरीं शुरू में सवाल कयो था की असांखे भउ हूंदो, ख़ौफ़ हूंदो हुयो, फियर्स हूंदा हुया त असां कैंसर थियो त छा असांजो इलाजु मुमकिन आहे बि या कोन्हे, त अर्ली डायग्नोसिस इज़ द की। इन जे करे ई जेका इहे स्क्रीनिंग प्रोग्राम्स जेके जंहिंजे तव्हांखे ॿुधाइण बि चाहियो अॻिते हली करे, त इहे तमामु लाज़मी आहिनि। सही। त असांखे पाण खे स्क्रीन करणु खपे जीअं अर्ली डायग्नोस थिए, ऐं जेकॾहिं कंहिंखे बि काड़ी अलामत अचे थी त उनखे बिना कंहिं ख़ौफ़ जे असांखे खपे त असां उन पेशेंट खे इमोशनल ऐं प्लस में हिकिड़ो सपोर्टिव एनवायरनमेंट ॾियूं, छो त असांजे इहे बि काफ़ी सारा मसइला थियनि था। उहा लेडी सोचे थी त जेकॾहिं मैरिड आहे, सोचे थी त मां जेकॾहिं सिम्टम ॿुधायां थी त मतां न मुंहिंजे हस्बैंड सां को डाइवोर्स वारी कहाणी पुॼी वञे, या ॿियो जेके फाइनेंशियल बर्डन्स असां ते अचनि था त मुंहिंजी फैमिली ते फाइनेंशियल बर्डन अची वञे, या पाण थोरो हिजाब में पर्दे जे करे त मेल डॉक्टर उनखे ॾेखारियां त कीअं थींदो, छा थींदो। इन्हनि शयुनि जे करे पोइ जेका लेट थिए थी न, उन में पोइ असांजे मरीज़ जो नुक़सानु थियो थो वञे। त इहे जेके अलामत तव्हांखे चई विया आहिनि, मां काई बि अलामत अचे थी तव्हांखे पंहिंजे मुआले सां रुजू करिणो आहे, ऐं असां जेके ॿिया फैमिली मेम्बर्स आहियूं, असांजो फ़र्ज़ु आहे त उनखे मोरल एथिकल हर हिसाब सां असांखे उनखे सपोर्ट करणु खपे, उनखे एम्पावर करणु खपे, ऐं हर हिसाब सां हुनजो पिलर थी करे हुन सां गॾु बीहणु खपे, रादर की उनखे जेको आहे डीमोटिवेट या डिस्करेज करण जे असांखे हुन सां गॾु बीहणु खपे, ऐं हर नंढे सिम्टम ते तव्हांखे फ़ौरन जाॻणो आहे। सही। अच्छा डॉक्टर साहब, छो तव्हां अर्ली सिम्टम्स जी ॻाल्हि की, त मां थोरो सो स्टेजिस ते बि ॻाल्हाइणु चाहियां थी। कहिड़ा उहे स्टेजिस आहिनि जेके अगरि तव्हां अर्ली वञी रहिया आहियो त उहो अर्ली स्टेज कहिड़ो आहे, ऐं ख़ुदा न ख़ास्ता अगरि लेट थी वियो आहे त असां लेट कहिड़े स्टेज खे चई रहिया आहियूं? ब्रेस्ट कैंसर जो तव्हांजे जेके स्टेज खे डिवाइड थियनि था उहो 0 through 5 स्टेज में डिवाइड थियनि था। त शुरू वारा 0, 1, 2, 3 इहे तव्हांजा क्यूरेबल स्टेजिस आहिनि। स्टेज 4 जेको तव्हांजो थिए थो उनमें मतिलबु तव्हांजी डिज़ीज़ तव्हांजी प्राइमरी जॻह खे छॾी हाणे ॿाहिरि फैलिजी चुकी आहे, जंहिंखे असीं मेटासिस चऊं था। उहा तव्हांजी बोन में बि थी सघे थी, जंहिं सम्झो ॿिए के ऑर्गन में बि थी सघे थी। त हाणे हिन ब्रेस्ट कैंसर में जी ब्यूटी आहे त ब्रेस्ट कैंसर खे वधीक असीं फर्दर डिवाइड कंदा आहियूं हॉर्मोनल बेसिस ते, त छा ईस्ट्रोजन रिसेप्टर पॉज़िटिव आहे, प्रोजेस्टेरोन रिसेप्टर पॉज़िटिव आहे, HER2 हिकिड़ो ग्रोथ फैक्टर आहे, उहा हुन में आहे या कोन्हे। त इन जे हिसाब सां हाणे जॾहिं मेटास्टेटिक डिज़ीज़ में बि असांजे पेशेंट खे इलाही प्रोग्रेशन फ्री सर्वाइवल एंड ओवरऑल सर्वाइवल जो बेनिफिट आहे। इहे जेके नाला वरिता आहिनि इन्हनि जे लाइ, इन्हनि खे ट्रीट करण लाइ नोवल एजेंट्स अची विया आहिनि, इम्यूनोथेरेपीज़ अची वियूं आहिनि, ऐं HER2 न्यू जे जेको नालो वरितो जेका ग्रोथ फैक्टर आहे, इन जे अगेंस्ट टारगेटेड थेरेपीज़ अची वियूं आहिनि। इहे जॾहिं हाणे अप्लाई कयूं था पेशेंट ते, त पेशेंट स्टेज 4 में बि ॾाढी सुठी डिघी ऐं जेका आहे सिम्टम फ्री लाइफ गुज़ारीनि था, हेल्दी एक्टिव लाइफ गुज़ारीनि था। सही सही। सो इट्स वेरी इंपॉर्टेंट त तव्हां अर्ली स्टेजिस ते ई अर्ली स्टेज ते तव्हां अचो था त उन जहिड़ी का नेमत ई कोन्हे। उन ते अचण लाइ करे तव्हांखे पंहिंजे पाण खे ॻाल्हाइणो पवंदो ऐं स्क्रीनिंग प्रोग्राम्स कराइणा पवंदा, जंहिंजे करे ई पूरो अक्टूबर महीनो इवन हीअ जेका पिंक रिबन जेका मां पाया हुया, इहे आगाही जे करे ई आहे। जो सां बि तव्हां पाए गुज़रो था न, त कोई अनअवेयर माण्हू तव्हांखां पुछे थो कि डॉक्टर साहब ये क्या पहना हुआ है, भैया ने अपनी क्या पहना हुआ है। त हिकिड़ो अवेयरनेस जो इहा ई जो पिंक रिबन जो मक़सदु ई आहे। सही सही। ऐं इहा हिन वक़्त जी ज़रूरत बि आहे, बिकॉज़ जंहिं तरीक़े सां तेज़ी सां नंबर वधी रहियो आहे, सुभाणे जे लाइ ज़ाहिर आहे ही ख़तरे खां ख़ाली नंबर न आहे। अच्छा जी, अगेन जिथे असांखे कैंसर जा इशूज़ आहिनि उते मेंटल हेल्थ इशूज़ बि खोड़ सारा आहिनि, ऐं हिन वक़्तु कैंसर ते त खोड़ सारी अवेयरनेस ज़ाहिर थी रही आहे। असां बि कोशिशि करे रहिया आहियूं। मेंटल हेल्थ ते खोड़ सारा अहिड़ा सेशन्स आहिनि जेके असांखे पाकिस्तान में डिफरेंट जॻहियुनि ते डिफरेंट तरीक़े सां नज़र ईंदा आहिनि। पर कमिंग ऑन द फैक्ट, जीअं तव्हां चयो त असां वटि वरी बि साइकेट्रिस्ट घटि आहिनि, त थोरो सो मां इन ते मज़ीद डॉक्टर साहब ॻाल्हाइणु चाहियां थी। ऐं जॾहिं बि हर साल थींदो आहे डिफरेंट थीम सां गॾु ईंदो आहे, हिन टाइम ते कहिड़ी थीम आहे ऐं कहिड़ियुनि शयुनि ते असांखे हिन टाइम कमु करिणो आहे? बिल्कुलु, जीअं त पहिरियों ई मां डिस्कस कयोसीं त हीउ महीनो अक्टूबर जो महीनो जेको हर साल थींदो आहे, मेंटल हेल्थ सां बि हूंदो आहे, स्पेशली वरी सी ब्रेस्ट सां बि। ये ॿई गॾु गॾु हलंदियूं आहिनि कंपेन। असल में हर साल इन जो थीम WHO जेको आहे सो मुक़ररु कंदी आहे। हिन दफ़े जेको थीम आहे उहो आहे मेंटल हेल्थ एट दी कैटास्ट्रोफिक स्टेजिस। कैटास्ट्रोफी मतिलबु
जीअं कुदरती आफ़ात आहिनि, जीअं अर्थक्वेक थी वियो, जी। जीअं असां वटि हाणे अॼुकल्ह फ्लडिंग, नेचुरल डिज़ास्टर, ठीकु आहे, सही प्लस मैन मेड डिज़ास्टर, जीअं जंग, हाणे हीअ जेका तमामु वॾी ख़तरनाक जंग खां बि वधीक उनखे जंग प्लस पिया चवनि, जेका हाणे फ़लस्तीन सां थियो, जी 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 उन में जेके तव्हां फुटेज सभिनी ॾिठा हूंदा, जेके हालात आहिनि, जेके माना टार्चर उते जे माण्हुनि खे मिलियो, नेचुरल डिज़ास्टर में बि थींदो आहे ऐं मैन मेड डिज़ास्टर में थींदो सही, आहे। सही। सो इहो ई टॉपिक आहे हिन दफ़े, त उन डिज़ास्टर जे दौरान मेंटल इलनेसिस वधी वेंदियूं आहिनि। छो? बिकॉज सीवियर स्ट्रेस हूंदी आहे। हिकिड़ी त आम स्ट्रेस जेको कंहिंजी डेथ थी वई, कंहिंजो इहे त स्ट्रेसिस आहिनि, इहे जॉब छुटी वियो, इहा स्ट्रेसिस नंढियूं स्ट्रेस, हिकदमि सडनली हिकिड़ो फ्लड जो रेलो आयो ऐं घरु तबाह थी वियो, ॿार साम्हूं लुड़ी विया, पूरी फैमिली मां हिकिड़ो ॼणो बचियो, ॿियो कुझु बि न बचियो, त हिकिड़ो अजीब सीवियर स्ट्रेसिस आहे। ईअं ई आहे, बम्बार्डमेंट थी, वेठा आहिनि, का ख़बर ई न आहे, सभु पूरी फैमिली, हिकिड़ो नंढो ॿारु बची वियो, या हिकिड़ो माण्हू जी टंग कटिजी वई। सो इहे इन्हनि जा इम्पैक्ट तमामु घणा थींदा आहिनि। हिकिड़ो त इकनॉमिक स्ट्रेसिस, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उनखां पोइ वरी रीबिल्ड करिणो आहे, घरु टुटी वियो, उन लाइ वरी पैसा खपनि, उन लाइ वरी उन तरीक़े सां, छो आहे उहे स्ट्रेसिस माण्हुनि ते, हिकु माण्हू ते न पर पूरी सोसाइटी ते जेके आसपास रहनि था उन ते थियनि था। हिकिड़ो त जेके सफ़र कनि था, ॿियो इहो अॼुकल्ह ॾिठो वियो आहे त जेके असां थ्रू मीडिया ॾिसूं था फुटेज, उन्हनि जो इम्पैक्ट असांजे मथां थिए थो। जेके ॾिसण वारा आहिनि, इवन उते मौजूदु आहिनि, उन्हनि जे लाइ त हिकिड़ो तमामु वधीक आहे, पर जेके ॾिसण वारा आहिनि उन लाइ बि हिकिड़ो स्ट्रेस। असां वटि अहिड़ा पेशेंट आया जेके फुटेज ॾिसी करे माना सीवियर डिप्रेशन में, सिर्फ़ु ॾिसण सां। सो अॼु हिन दफ़े जेको थीम आहे उहो इहो आहे त असांखे इन्हनि दौरान जेके कैटास्ट्रॉफी थियनि थियूं, उन दौरान कीअं माण्हुनि खे एजुकेट करिणो आहे, कीअं उन्हनि खे स्ट्रेसिस खां बचाइणो आहे, कीअं उन्हनि खे रिलैक्स रखिणो आहे। सही। अच्छा, कंहिं बि बीमारी जा या कंहिं बि डिज़ास्टर जा जेके आफ्टर इफेक्ट्स आहिनि, ज़ाहिर सां उन्हनि ते ई हिन वक़्तु कमु थी रहियो आहे, उन ते ॻाल्हि थी रही आहे, त थोरो सो बिकॉज़ ही मंथ मेंटल हेल्थ जो बि आहे, ऐं ब्रेस्ट कैंसर अवेयरनेस जो बि आहे, त थोरो सो मां इन्हनि तमामु शयुनि खे कनेक्ट करे थोरो सो डॉक्टर साहिबु मां ॼाणणु चाहियां थी, जेके आफ्टर इफेक्ट्स थियनि था उन्हनि खे कवर कीअं कजे? बिकॉज़ असांजे कल्चर में एतिरो फ्रीक्वेंटली माण्हू साइकेट्रिस्ट वटि नथा वञनि, जेको असां ॾिठो आहे, ऐं उनजो ज़ाहिर आहे उन टाइम ते शायदि उहो हिकु मुआशराती अमल असांखे नज़र अचे त ठीकु आहे, परेशान आहे या कुझु आहे, या कंहिं बीमारी मां उहो सर्वाइवल थियो आहे, बट उनखां पोइ लॉन्ग टर्म ते उनजा इफेक्ट्स ॾाढा ख़तरनाक, जेके वर्स्ट इफेक्ट्स आहिनि उहे असांखे नज़र आया आहिनि, त इन मां कीअं माण्हू पंहिंजे पाण खे बचाए? सभ खां पहिरियों त एज़ अ होल असांजे पूरी सोसाइटी इन ते सोचणो पवंदो। सिर्फ़ु साइकेट्रिस्ट जो हिकिड़े जो कमु न आहे, सही सही, उन में सोशल साइंटिस्ट जो बि कमु आहे, उन में असांजी जेके गवर्नमेंट्स आहिनि उनजो बि कमु आहे, NGOs बि पंहिंजी जॻह ते कमु कनि पिया। हाणे अगरि मां थोरो इन ते अचां त कहिड़ा इफेक्ट थियनि था, या अगरि जीअं डॉक्टर साहिबु पंहिंजे फील्ड जे हिसाब सां ॿुधायो त अर्ली डिटेक्शन ऑफ अर्ली डायग्नोसिस ऐं बेटर रिज़ल्ट्स। सही। मेंटल हेल्थ में बि जेकॾहिं असां कंहिं पेशेंट खे इनिशियल स्टेज ते डायग्नोस कयूं था, हिकिड़ो त जॾहिं बि कंहिंखे डिप्रेशन थींदो आहे या माण्हू चुप थी वियो, जॾहिं माण्हू ईअं बसि मूड ईअं अथसि, रोए थो पिया, इन जी आदत आहे रोअण जी, जेकॾहिं उनखे उन स्टेज ते डॉक्टर ॾे वठी अचे या उनखे हेल्प लाइ चयो वञे, फ़र्ज़ु कयो निशानियूं कहिड़ियूं आहिनि। जेकॾहिं माण्हू डिप्रेशन में वञे थो, हिकिड़ो कमु करण वारो माण्हू, जेको जॉब ते वञण वारो माण्हू, कमु करणु छॾे ॾे, सोशल माण्हू आइसोलेट थी वञे, हिकिड़ो सुठो स्टूडेंट जेको स्कूल में वञे पियो उहो वञणु छॾे ॾे, उनजी पढ़ाई डिस्टर्ब थिए, त उन वक़्तु बि ईअं न आहे त सिर्फ़ु मेंटल, जीअं त असां माज़रत सां असां अञा ताईं इहो सम्झंदा आहियूं बिल्कुलु चरियो, उहो त साइकोसिस वारियूं बीमारियूं उहे अलॻि आहिनि, उहो त मारदार परे खां नज़र ईंदी, उहो माण्हू पकिड़े खणी उनखे वठी ईंदा, पर हीअ जेके मेजॉरिटी ऑफ साइकेट्रिक पेशेंट उहे डिप्रेशन जा, त उहे मतिलबु घर में वेझी रहियो, उन पेशेंट जे करे उन अनडायग्नोस थी वियो, उन कंहिं ॾिठो ई कोन,
न हुनजे कंहिं हेल्प कई, न हुनखे कोई वठी आयो कंहिं डॉक्टर ॾे त भाई हिनखे इन डिप्रेशन मां कढो ताकी फंक्शनल थी वञे, ताकी उहो ॿीहर पंहिंजी ज़िंदगी जी तरफ़ वापसि अची वञे, बजाए हिन जे उहो उते ई रहंदो ऐं उनजो नेगेटिव इम्पैक्ट छा थींदा, इकोनॉमी उन अञा ख़राबु थींदी, फैमिली उनजी अञा सफ़र कंदी, फैमिली कंफ्लिक्ट अञा वधीक थींदा, झगड़ा चेड़ा उनजे करे अचो थो वञे, इहो न ॾिठो वञे हिन जी हेल्प कई वञे, हिन ट्रीटमेंट खां पोइ वरी फंक्शनल बि थी वेंदा। ऐं इहो बि ॾिठो वियो आहे त असांजे मेंटल हेल्थ जे करे असांजे पूरे मुल्क जी इकोनॉमी डिस्टर्ब थी वेंदी आहे। जी जी, ठीकु आहे, सो इन ते असांखे तवजो ॾियण जी ज़रूरत आहे, बिल्कुलु इन ते कमु करण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु। ऐं तव्हांजे लफ़्ज़नि खे अगरि वधीक आसान तरीक़े सां मां पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचायां त हिकु नॉर्मल हिकु शइ आहे, कंहिं बि इंसान जो तव्हां बिहेवियर चेंज ॾिसो था, दैट मीन्स इहो हिकु वॾो साइन आहे त कुझु न कुझु गड़बड़ उते हली रही आहे। हीअ त ज़ाहिर आहे हिकु कॉमन शयूं आहिनि जेके असांखे ॾिसणु खपनि, पर मूं अहिड़ा केसिस बि पढ़िया डॉक्टर साहिबु किथे जंहिंमें जेको माण्हू आइसोलेटेड रहण खे पसंदि कंदो हो, उहो अचानक सोशल थी वियो ऐं ख़बर पई त उहो डिप्रेशन जो मरीज़ हो, ऐं जेको माण्हू 9 to 5 करण वारो कमु करण वारो हो, उहो राति जो 12 बजे घर पियो अचे बिकॉज़ घर में स्ट्रेस टेंशन हुई। सो इहे बि इफेक्ट्स आहिनि। कंहिं बि माण्हू जी रेगुलर रूटीन अगरि चेंज थी रही आहे, बिहेवियर चेंज थी रहियो आहे, उनजी अप्रोच चेंज थी रही आहे, त उहो हिकु साइन आहे त तव्हांखे हिन वक़्तु वञिणो आहे। ज़रूरी न आहे त ख़ुदा न ख़ास्ता माज़रत सां पर सफ़ाई चरियो थी वञे, उनखां पोइ वञी तव्हां डॉक्टर खे ॾेखारियो। इहे अर्ली साइंस आहिनि जंहिंमें असांखे वञी कंसर्न करिणो आहे। हुन में को हार्म कोन्हे, को तव्हां जेको असां वटि आम तरीक़े सां लफ़्ज़ इस्तेमालु थींदा आहिनि त असां चरियनि जे डॉक्टर वटि पिया वञूं, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। जीअं तव्हांजी बॉडी जा ॿिया ऑर्गन आहिनि, तव्हांजो ब्रेन बि हिकु ऑर्गन आहे जंहिंखे इलाज जी बि ज़रूरत पए थी, जंहिंखे काउंसलिंग जी बि ज़रूरत पए थी, जंहिंखे दवा जी बि ज़रूरत पए थी, जंहिंखे रेस्ट जी बि ज़रूरत पए थी। डॉक्टर साहिबु अॻियां तव्हांजी तरफ़ वधंदमि, ऐं छो त असां हिननि शयुनि खे कनेक्ट करण जी ॻाल्हि कई रहिया आहियूं। थोरी देरि पहिरीं असां ओबेसिटी ते बि ॻाल्हि करे रहियासीं, त उन ई खे मां अॻियां वधाईंदे छा जीअं तव्हां चयो त डायबिटीज़ में या डिफरेंट शयुनि में असां ज़ाहिरा असांखे मोटापो असांखे नज़र अचे थो। पहिरीं त मां तव्हांजे लफ़्ज़नि में आम माण्हुनि जे लाइ मोटापो सम्झणु चाहियां थी, मतिलबु मोटापो छा आहे, त तव्हांखे लॻे पियो तव्हां मोटा आहियो। समटाइम्स मां पंहिंजे पाण खे मिरर में ॾिसी चवंदी आहियां त न मुंहिंजो वेट वधीक आहे, त छा इनखे असां मोटापो चई रहिया आहियूं, इनखे असां ख़तरनाक तौर ते चई रहिया आहियूं? छा सिंपल वे में ॿुधाईंदुमि जीअं हर माण्हू सम्झी सघे। जॾहिं तव्हांजी कमरो ठही वञे त दैट इज़ कॉल्ड द ओबेसिटी, उहो मोटापो आहे। ऐं जेकॾहिं तव्हां इनखे सिंपल ऐं चओ था न डॉक्टरनि ॾे वञणु या के लैब में वञणु, टेस्टियूं करायूं त असांखे ख़बर पवे त असां हाणे मोटा थी चुका आहियूं। तव्हां सिंपली जेकॾहिं उथी बीहो था ऐं तव्हां पंहिंजा पेर ॾिसणु चाहियो था, जेकॾहिं तव्हांखे पंहिंजा पेर नथा नज़र अचनि, इहो मोटापो आहे। ठीकु आहे, सिंपल वे में सही है ना, बजाय के मानू को बस सोचा भी शोभे भाई से प्रैक्टिस करूं। अच्छा करे शोभे भाई, ये आप हम क्या करें, हमारे पास और कोई नहीं है, जरा खड़े होकर देखें आपको अपने पैर नजर आ रहे हैं? हाँ प्रैक्टिकल जल्दी साहब, एक प्रैक्टिकल बड़ा जरूरी है। मां चाहिए नहीं अंदर अपने आम मानू सा देखिए बिल्कुल सांस बंद न करें, सांस बंद नहीं करनी। आगे आए ना शोभे भाई, जरा आगे आए ना, इधर आए ना। हाँ अब आपको अपने पाँव नजर आ रहे हैं, अब ऐसे बिल्कुल सीधे खड़े हो देखिए, नीचे देखिए, पैर नजर आ रहे हैं थोड़े कितना नजर चेक अपन डॉक्टर साहब? मतलब अभी स्टार्ट हुई है, अभी स्टार्ट हुई है। शोभ भाई इधर कंट्रोल कर लें, वजन कंट्रोल कर, मसला हो जाएगा। तो सिंपल वे में ठीक है। तो एक तो इहो ॿुधायो, जेकॾहिं असल में मोटापो जेकी तव्हां खाओ था न, उहा जेकी फैट जी एक्यूमुलेशन थिए थी न, चर्बी माना वधंदी वञे, तह मथां तह ठहंदा वञनि था, तव्हांजा विसरास जीअं तव्हांजा माना लिवर आहे, तव्हांजी किडनीज़ आहिनि, तव्हांजा इंटेस्टिन जे मथां सॼी चर्बी चढ़ी थी वञे न, त पोइ उहो माना ज़हर हाणे जेको आहे न काॾे वेंदो, आहिस्ते आहिस्ते वधंदे वधंदे वञी करे माना जेको आहे तव्हांजी माना हिकिड़ी पीयर शेप माना जेको आहे न, या एप्पल शेप तव्हांजी शेप थी वञे थी, उनखे असां माना जेको आहे न ओबेसिटी चवंदा आहियूं। जॾहिं ओबेसिटी तव्हांजी माना जीअं असां BMI सां हुनखे रिलेटेड कंदा आहियूं न, बॉडी मास इंडेक्स, सही आहे न, उहा जेकॾहिं तव्हांजी 30 क्रॉस थी करे न, त इट मीन्स नाउ यू आर इन ओबीस कैटेगरी। जेकॾहिं तव्हां माना 24 ताईं आहे, त तव्हांजी BMI 24 ताईं आहे, माना 18 खां 24 ताईं, त मां तव्हांजो जेको आहे न माना नॉर्मल आहियो। 24 खां 29 ताईं माना 29.9 ताईं बि आहियो, त तव्हां अञा बि ओवरवेट आहियो। जेकॾहिं तव्हां मतिलबु 30 क्रॉस कई ऐं त 35 ताईं तव्हांजी ओबेसिटी आहे, ऐं जेकी 35 BMI खां अञा 40 ताईं वञो था, त माना इहो सम्झो त हिकिड़ो स्ट्रॉन्ग तूफ़ान माना ओबेसिटी जे हवाले सां। हा, इहो इलाही बीमारी जो जेको आहे न, पोइ माना इन खां पोइ जेकॾहिं 40 था क्रॉस कयो, त पोइ बैलेटिक सर्जरी जा ई मतिलबु जेके चांसिस आहिनि
उहे कराए सघे थो। बाक़ी इवन जी अॼुकल्ह GLP अचे थी पई, इंजेक्शन्स अची वियूं आहिनि माना वज़न घटि करण वारियूं, त उन पेशेंट्स में GLP बि जो है न थोरी इफेक्ट। हाँ, बैरेटिक सर्जरी कराए, बलून थेरेपी कराए, ठीकु आहे न, या गैस्ट्रिक एनास्टोमोसिस कराए थो पियो, ठीकु आहे न, त पोइ तव्हां जेकॾहिं उनखे तव्हां रखो था इहे GLP-1 ते, त उनखे इफेक्ट थींदो। जेकॾहिं तव्हां 30 क्रॉस कयो आहे त हाणे माना इंजेक्शन्स अवेलेबल आहिनि, पर उहे इंजेक्शन्स बि हर माण्हू दे आर नॉट द रियल कैंडिडेट फॉर द GLP न। छो जो जेको अॼुकल्ह तव्हां ॾिठो हूंदो न त मीडिया में एक्ट्रेसिस या जेके बि सेलिब्रिटीज़ आहिनि न, त उहे जेके आहिनि माना इन इंजेक्शन जे पोयां पइजी विया आहिनि भई। इवन माना जेकॾहिं उन ओवरवेट बि आहे न, किलो बि वधियल आहिनि न, त छोकिरियूं वञनि थियूं भई असांजो वज़न घटि कयो। तव्हां हाणे शायदि ॾिठो करण जौहर खे ॾिठो आहे, उनजो तव्हां फेस ॾिठो, उनखे माना अॼुकल्ह जेको आहे न, जीअं हाणे माना टिर्ज़ी फेस, ओलंपिक फेस, माना इन्हनि सां कंसीडर कयो वञे थो। छो जो उन्हनि जा माना फेस में उहो हालांकि एॾा मोटा न हुया जिन उन्हनि पंहिंजी जेको आहे इंजेक्शन लॻाराए करे माना ही पंहिंजा फेस जेको स्किन लटकाए छॾी आहे, मसल्स लॉस थी वञनि थियूं पयूं, दैट इज़ वेरी डेंजरस, इट कैन कॉज मैनी कॉम्प्लिकेशंस। उहे पेशेंट्स कैंडिडेट्स आहिनि सुठी। हालांकि इहो रिवोल्यूशन आहे माना हिन दौर जे हिसाब सां, जेके GLP-1 या GIP अॼुकल्ह माना जेके कॉम्बिनेशन्स में बि अचनि थियूं इंजेक्शन्स न, तव्हां ॾिठो वञे त दिस इज़ रिवोल्यूशन ऑफ दिस सेंचुरी, सही आहे। लेकिन उन्हनि माण्हुनि खे ख़बर पए त कहिड़ा कैंडिडेट्स आहिनि, उहे लॻाराइनि न लॻाराइनि न, ठीकु आहे। 30+ BMI आहे त यू आर द रियल कैंडिडेट फॉर द GLP। जेकर ओवरवेट आहे तव्हां न लॻारायो उहे इंजेक्शन्स न, ठीकु आहे न। जैसे डायबिटीज़ आहे, घटि में घटि बि हिकिड़ी को मॉर्बिडिटी हुजणु खपे डॉक्टर साहब, त या तव्हां इवन प्री डायबिटिक बि आहियो या तव्हांखे माना कोई डिसलिपिडी बि आहियो, तव्हां इहे माना इंजेक्शन्स लॻाराए सघो था। उन सां इहो आहे त ड्रामेटिकली तव्हांजो वज़न जेको आहे न माना तव्हां इवन माना त 3-4 महीने जे अंदरि हिकिड़ो मां पेशेंट ॾिठो, बिलीव करो 18 kg हुनजो रिड्यूस थी वियो आहे। अच्छा, विदिन 4 months जो न, बाय टेकिंग जी अॼुकल्ह माना डबल GLP ते हुन माना यूज़ कई आहे, त माना 18 kg विदिन 4 months। छो जो हुनजो जेको मोड ऑफ एक्शन इहो आहे इन दवाउनि जो, त हू तव्हांजी बुख जेको आहे न बंदि करे छॾींदी बिल्कुलु ई माना। ऐं जेको बि तव्हां थोरो बि खाईंदा उनजी जेका एब्ज़ॉर्प्शन आहे न इलाही माना स्लो थी वेंदी। ज़ाहिर आहे तव्हां न खाईंदो, कैलोरीज़ एॾियूं न वठंदो, वज़न वधंदो ई न। माना जेकॾहिं कोशिशि करे माण्हू त जेको आहे न दौड़ लॻाए, जॉगिंग करे, घटि खाए, त माना इन्हनि शयुनि जी ज़रूरत ई न पवे। पर हाणे इलाही माण्हू आहिनि, इहो सभिनी खां डिफिकल्ट टास्क इहो ई आहे। इहो सभु करे केरु कंहिं महिल करे, जो करे माण्हुनि खे अॼुकल्ह टाइम ई न आहे, नफ़्सा नफ़्सी जी दुनिया आहे। माना हर माण्हू चए थो त भाई मां अॻु दौड़ियां, भॼंदो वञा, इन में पोइते थो रहिजी वञे न। डॉक्टर साहब ॾाढो सुठो ओबेसिटी जे बारे में ॿुधायो। हिकिड़ो ॿियो थोरो मां शेयर बि करणु चाहींदुसि त हिकिड़ी बीमारी आहे जंहिंखे ग्रुप ऑफ इलनेसिस, उन में बॉडी डिसमॉर्फोफोबिया, उन में जंहिं शख़्स खे इहा बीमारी हूंदी, जॾहिं तव्हां थोरो सुवाल जे वक़्तु बि इहो कयो त मां पाण खे जॾहिं शीशे मां ॾिसां थी ईअं लॻे थी त मां मोटी थी वई आहियां। कुझु बि मरीज़ अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंखे बॉडी इमेज डिसऑर्डर्स थींदा आहिनि, जेके कमज़ोर हूंदा पर चवंदा मां इलाही मोटो आहियां। उनजो बॉडी जो इमेज ब्रेन में ग़लति हूंदो आहे। उहो जिन सेलिब्रिटी जा नाला पढ़ंदा, दे आर सफरिंग फ्रॉम I am suffering from that disease. No. You meant to say that? No. I need a psychiatrist right now. ता you चवणु चाहियो था? न, बॉडी डिस्फॉर्मोफोबिया में जेको ओबीज़ हूंदो आहे उहो चवंदो मां ठीकु आहे, जेको कमज़ोर हूंदो उहो चवंदो मां ओबीज़ आहे। त इहे बि थींदा आहिनि। छाकाणि मूंखे पंहिंजी प्रैक्टिस मां हिकिड़ो यादि अची वियो, 20 years बैक हिकिड़ी ख़ातून आई, हुन चयो चई मुंहिंजो नक जेको आहे सो सही न आहे। मां चयो ठीकु त आहे, पर असां हिकिड़ो दोस्त हो प्लास्टिक सर्जन, सो उन ॾे वई ऐं हुन सर्जरी करे छॾी। ऐं 20 years बैक पुराणी ॻाल्हि आहे। उन खां पोइ वापसि आई, हुन चयो डॉक्टर हिन मुंहिंजी जेको आहे सो हीअं करे छॾी आहे, हिनखे थोरो हीअं करणु। पोइ उहो प्लास्टिक सर्जन एतिरो परेशान थियो, पोइ जॾहिं बि को सर्जरी कंदो हो प्लास्टिक सर्जरी, उहो पहिरियों मूंखां ओपिनियन वठंदो अने असेसमेंट करे ईअं न मुंहिंजे गले पइजी वञे। सो समटाइम्स दिस हैपन्स। महेश, मां डॉक्टर साहब सां हिकिड़ो सुवाल मां न पुछंदुमि। जीअं असांजी डॉक्टर साहब असांजी डायबिटीज़ में हनीमून पीरियड हूंदो आहे, त माना फॉर टाइम बीइंग जो आहे न, मतिलबु त बीटा सेल्स जेको आहे न माना इंसुलिन सीक्रेट करणु शुरू करे ॾींदा आहिनि, ठीकु आहे। छा साइकेट्रिक जी दुनिया में बि साइलेंट मोड ईंदो आहे छा, जो माना पेशेंट माना दे बिहेव लाइक नॉर्मल, ठीकु आहे न। लेकिन माना जीअं हिकिड़ो हमरा को कामरो वियो माना पागल खाने में, त
त इट्स रियली त पोइ ते वियो त ॾिठमि त सभु माण्हू जेको आहे न पंहिंजे वात सां मोटरसाइकिल हलाइनि पिया कनि पिया सही आहे त हिकिड़ो वेठो साइलेंट माना जेको चुप करे वेठो हुजे त हुनखे चयईं त यार तूं छो चुप करे सभु गाॾियूं था हलाइनि चई सभु चरिया आहिनि ठीकु आहे न हुन चयो तूं न चयो चईंदे पोइ तूं हिते छा थो करे चई अचे स्टोरी ॿुधाई अहिड़ी माना रियल स्टोरी त मूंखे घर वारनि फासायो आहे प्रॉपर्टी जो मसइलो हुयो हेॾा हुन चयो हल ठीकु आहे जेके तोसां इहो इशू आहे त पोइ मां तोखे जेको न त रिलीज़ थो कराए चई साईं त मूंखे कराईंदो रिलीज़ हुन चयो मां कराईंदुमि पोइ चई भला अचु वेह पोइ मोटरसाइकिल छा इहो साइलेंट मोड अची वेंदो आहे त दे बिहेव लाइक अ नॉर्मल पीपल ॾिसो हिकिड़ो त ईअं न आहे त जेको चरियो हूंदो हर वक़्तु उहे ॻाल्हियूं कंदो मतिलबु जॾहिं हुनखे जीअं मूंखे हिकिड़ो वाक़ियो यादि थो अचे मां डॉक्टर साहिब जे रेफरेंस ॿुधाइणु चाहींदुसि त मां सेंट्रल जेल विज़िट कंदो हुउसि जी 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 त हिकिड़ो छोकिरो ही वॉज शीज़ोफ्रेनिक ठीकु आहे सो जज साहिबु लेडी जज हुई हुन मूंखे कॉल कयो त हिन सां सर्टिफिकेट ॾिनो आहे मां भले ज़ाहिर ॻाल्हि जज साहिबु ॿुधायो आहे घुरायो आहे सिटी कोर्ट में त उहो मां उते वियुसि हुन वीचारा उन्हनि जी ॾाढी बुरी हालत हुई ईअं चेन में ॿधल ईअं सभु चई डॉक्टर साहब आपका कौन सा पेशेंट है नालो लिखियल अथसि सभु हिकु जहिड़ा हालत हुन जी चई ये अच्छा तुम्हारा नाम क्या है उन पर नालो ॿुधाए डॉक्टर साहब आप तो कह रहे हैं पागल है ये तो नाम बता रहा है तो ईअं न आहे हाँ पागल नाम बता रहे हैं सही हुनखे चयो मैडम नालो त ॿुधाए सघनि था हाँ पर इन जो मक़सदु इहो न चरियो आहे त पंहिंजी ख़बर न हूंदी ख़बर ई न हूंदी बिल्कुलु सो इहो एक्चुअली थी सघे थो एंड इट्स सेम लाइक कि तव्हांखे अगरि को डिज़ीज़ आहे अगरि को पेन थी रहियो आहे त अगरि उहो 24 कलाक न आहे त दैट डज़ंट मीन त उहो ख़तमु थी वियो आहे ज़ाहिर उहो आहे पर उहो केॾी महिल इम्पैक्ट करे थो केॾी महिल नथो करे एंड समटाइम्स यू गेट यूज़ टू ऑफ इट वॉट आई थिंक त तव्हां उहो तव्हांजी बॉडी उन शइ जी यूज़ टू थी वेंदी आहे जल्दी सां ब्रेक जी तरफ़ हलूं था इंशाल्लाह वापसि अची कुझु असेसमेंट ते असांखे इंशाल्लाह ॻाल्हाइणो आहे देन कुझु ट्रीटमेंट ते इंशाल्लाह ॻाल्हाइणो आहे वक़्तु आहे ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh. जी वेलकम बैक अच्छा जी खोड़ सारी ॻाल्हियूं प्रोग्राम में शामिल थी रहियूं आहिनि ऐं आख़िरी ब्रेक सां गॾु मां चाहियां थी त कुझु ॾाढियूं इंपॉर्टेंट शयूं जेके प्रोग्राम में ओवरऑल ई ॾाढियूं इंपॉर्टेंट अल्हम्दुलिल्लाह डिस्कशन हली रही आहे असांजा टई महिमान पंहिंजी पंहिंजी फील्ड जे मुताबिक़ तव्हां ताईं उहे शयूं पहुचाए रहिया आहिनि जंहिंजे बारे में एक्चुअली ॻाल्हाइण जी ॾाढी ज़रूरत आहे अच्छा डॉक्टर साहिबु असेसमेंट मां चाहियां थी त उहो ज़रूरु असां शामिलु कयूं हालांकि त असां वटि अगरि असां शहरी मुआशरे में ॾिसूं था त असांखे खोड़ सारियूं शयूं असांखे मिली थियूं वञनि इंटरनेट ते अवेलेबल आहिनि माण्हू जेके आहिनि उहे अवेयर आहिनि चाहे उहो औरत हुजे या मर्द हुजे पर ॿाहिराड़ी जी असांजी जेका औरत असांखे ॾिसी रही आहे उन्हनि जे लाइ कीअं पंहिंजे पाण खे असेस कयो वञे केतिरो फ्रीक्वेंटली कयो वञे मैं भी छा ऐड करियां तव्हांखे त ॿाहिराड़ी जी औरतुनि जी ॻाल्हि बि कोन्हे तव्हां शहर में इवन केतिरियूं सारियूं डॉक्टर्स जंहिंखे ख़बर बि आहे उहे बि मुंहिंजी स्क्रीन नथा कराइनि अॼु बि केतिरे सारा डॉक्टर्स आहिनि जेके स्क्रीन नथा कराइनि या इंफॉर्मेशन हुजण जे बावजूद बि त इन जे करे आई वुड लाइक टू एम्फेसाइज़ ऑन दिस के स्क्रीनिंग केतिरी इंपॉर्टेंट आहे हाणे ॾिसो न हर उहा ख़ातून जेका 20 ईयर्स जी थिए थी उनमें सेकेंडरी सेक्शुअल कैरेक्टर्स उनजी ब्रेस्ट डेवलप थी वञे जॾहिं उनमें त उनखे हर महीने पंहिंजो मुआइनो करणु खपे सेल्फ एग्ज़ामिनेशन करणु खपे सही सेल्फ एग्ज़ामिनेशन करण जा 2 तरीक़ा आहिनि हिकिड़ो इहो तो पाण खे ॾिसे ऐं ॿियो फील करे ॾिसे हीअं तो पंहिंजे पाण खे मिरर जाॾो रखी करे पंहिंजे पाण खे चओ हीअं जेकॾहिं करे मां ॾिसां थो पंहिंजे पाण खे सही जज नथो करे सघां जॾहिं मिरर जे साम्हूं पाण खे ॾिसां थो त मूंखे पंहिंजी चेस्ट मूंखे सही नज़र अचे थी मां पंहिंजे ब्रेस्ट खे एग्ज़ैक्टली ॾिसी सघां थो त भाई ॿिन्हिनि जी शेप में को साइज़ में कलर में निपल जी को डिस्चार्ज को शइ को फ़र्क़ु त कोन्हे ऐं उनखां पोइ जेका वारी अचे थी न उहा अचे थी फील करण जी उहा फील करण लाइ असांजे हथ में जेकॾहिं इहे टिप्स आहिनि जी इहे ओवर सेंसिटिव हूंदियूं आहिनि ऐं हर विमेन हर औरत जी जेका ब्रेस्ट कुझु न कुझु उनमें तव्हांखे लंपी नॉर्मली फील थिए थो सही पाम वारो एरिया तव्हांखे घटि सेंसिटिविटी ॿुधाए थो सही नथो ॿुधाए त हे वारो जेको एरिया अथव न हे वारो हिन एरिया सां तव्हां पंहिंजी ब्रेस्ट खे ईज़िली हर क्वाड्रेंट के चारों तरफ़ ईअं करे तव्हांखे पेल्पेट करिणो आहे किथे बि का ॻोड़ी काड़ी शइ महसूसु थिए थी इवन पंहिंजी बांह खे बि हर क्वाड्रेंट में हर तरफ़ डीप लेफ्ट राइट अप डाउन हर किथे तव्हांखे फील करिणो आहे हर महीने तव्हांखे इहा करिणो आहे ऐं हर 3 सालनि ते
तव्हांखे या जेको आहे कंहिं डॉक्टर खे क्लिनिकल एग्ज़ामिनेशन बि कराइणो आहे कंहिं डॉक्टर के ज़रिए सही। ऐं वंस यू आर 40 एंड बियॉन्ड पोइ तव्हांखे हर एवरी ईयर तव्हांखे स्क्रीनिंग कराइणी आहे ऐं जेकॾहिं कंहिंखे का फैमिली हिस्ट्री पॉज़िटिव आहे तव्हांजो सवाल हुजणु खपे त वाई नॉट बिफोर 40 त मेमोग्राम जेके 40 खां पहिरीं जेके यंग विमेंस हूंदियूं आहिनि जा ब्रेन्स जेका जी डेंसिटी वधीक हूंदी आहे डेंस ब्रेस्ट हूंदा आहिनि उन में काई बि का नंढो तव्हांखे जेकॾहिं ट्यूमर आहे का शइ उहा मिस थी सघे थी डायग्नोसिस में त इन जे करे उनजी सेंसिटिविटी एतिरी मेमोग्राम जी आहे कोन त इन जे करे कंहिंखे फैमिली हिस्ट्री में अगरि कैंसर आहे उहो डायग्नोसिस खां 10 साल पहिरीं उनखे पंहिंजो मुआइनो करणु खपे पोइ उनजे लाइ उहो अल्ट्रासाउंड कराए सघे थो सही। अल्ट्रासाउंड जो बि रोल आहे कुझु अहिड़ा हाणे थोरो डीपेस्ट ॻाल्हियूं थींदियूं जेके इदारे आम आवाम जे फ़ाइदे लाइ न आहिनि पोइ किथे किथे किन जाइनि ते MRI जो बि ब्रेस्ट जो रोल ईंदो आहे त उहे पंहिंजी उनखे अल्ट्रासाउंड कराइणु खपे न त 20 खां वठी ऐं ऑनवर्ड्स जेके सेल्फ एग्ज़ामिनेशन वारा मूं तव्हांखे ॿुधाइनि उहे त लाज़मी आहिनि इन मां काई बि अहिड़ी शइ मिले थी त उनखे डेफिनेटली शी शुड रश सही। ऐं इहा साॻी ॻाल्हि ऑल द जी मां तव्हांखे पहिरीं ॿुधाई त मेल्स खे उन्हनि खे सेल्फ एग्ज़ामिनेशन एतिरी फ्रीक्वेंट न करणु खपे पर कंहिं बि मेल खे इहे सिम्टम्स जेके अचनि था हिन नमूने उहो फील थो करे कॾहिं बि शावर वठंदे कॾहिं बि का अहिड़ी शइ पंहिंजे पाण में नोटिस थो करे त उनखे बि डेफिनेटली उहा ॾेखारणु खपे सही। अच्छा डॉक्टर साहब जीअं असां नॉर्मली ॿियनि टेस्ट जी ॻाल्हि करे रहिया आहियूं जीअं तव्हां चई रहियो त 40 खां पोइ इट इज़ इम्पॉर्टेंट त तव्हां फ्रीक्वेंटली उन टेस्ट जी तरफ़ वञो जैसे नॉर्मली ॿियनि टेस्ट जी ॻाल्हि करे रहिया आहियूं त असांखे हिकु नॉर्मल हिकु प्रोसीजर आहे त असां उहो आराम सां असां ब्लड टेस्ट जे थ्रू असां पंहिंजो जर्नल जेको असेसमेंट आहे असां उहा करे वठंदा आहियूं जॾहिं स्क्रीनिंग जी ॻाल्हि कजे थी छा उहो बि पाकिस्तान में उन ई तरीक़े सां फ्रीक्वेंटली ईज़ीली ऐं कॉमनली माण्हू उन बारे में अवेयर आहिनि माण्हू एतिरा अवेयर आहिनि बि कोन पहिरीं ॻाल्हि ऐं जिथे अवेयर आहिनि उते यूटिलाइज़ेशन एतिरी कोन्हे 40 खां पोइ ख़ासि करे इन जे करे त हे ब्रेस्ट कैंसर यंग एज में तमामु रेयर थिए थो ईअं कोन्हे खोड़ सारा केसिस ॾिठा आहिनि बि सही मुंहिंजा काफ़ी केसिस आहिनि जेके मूं डील कया आहिनि पर 40 खां पोइ इनजो जेको चांस वधे थो विद द ग्रोइंग एज जीअं मूं तव्हांखे पहिरीं नॉन मॉडिफाइबल रिस्पेक्ट में ॿुधायो त एज इज़ अ फैक्टर त एज तव्हांजे कंट्रोल में कोन्हे उहा त वधणी आहे त उन में जेके इन जे करे असांखे 40 खां पोइ रिकमेंडेशन कई वई मेमोग्राम जी एंड उहो जेकॾहिं आउं कराची जी ॻाल्हि थो कयां त कराची में आउं सिविल हॉस्पिटल में एज़ अ कंसल्टेंट ऑन्कोलॉजिस्ट कमु कयां थो उते बि फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे ईज़िली अवेलेबल आहे तव्हां जिना हॉस्पिटल में वञो मुंहिंजो उते बि 5 साल मूं ऑन्कोलॉजी जी ट्रेनिंग कई आहे उते भी फ्री ऑफ कॉस्ट फर्स्ट कम फर्स्ट पेज थे उते भी स्क्रीनिंग एंड डायग्नोस्टिक मेमोग्राम ईज़िली अवेलेबल आहिनि ईज़िली अवेलेबल उनखे अलावा हिन अक्टूबर जे महीने में त हर प्राइवेट भी जेके सेटअप्स आहिनि उहे बि 50% 60% डिस्काउंट्स ते किथे किथे फ्री में भी कैंपेन्स थी त अक्टूबर पूरे में तव्हांजी जीअं तव्हां इहो स्टार्टअप वरितो आहे तीअं हर मीडिया चैनल ते हर FM प्रोग्राम ते इहे सभु आहिनि सभु शयूं फैसिलिटीज़ अवेलेबल आहिनि सही ज़बरदस्त अच्छा डॉक्टर साहब थोरो सो मां पंहिंजे नाज़रीन खे थोरो सो हिन जी ट्रीटमेंट जी तरफ़ वठी वञणु चाहियां थी जल्दी सां प्रोग्राम ॾाढो तेज़ी सां वक़्तु अॻियां वधी रहियो आहे त थोरो सो हिन जी ट्रीटमेंट जे बारे में बि मुंहिंजे ख़्याल में डिस्कस करणु ॾाढो ज़रूरी आहे बिकॉज़ को बि असांजी औरत या मर्द असेसमेंट करे थो उन खां पोइ हो वञे थो कंहिं कंसल्टेंट वटि ऐं उनजो जेको प्रोसेस स्टार्ट थिए थो थोरो सो उनजे प्रोसेस जे बारे में ऐं उनजे मिथ्स जे बारे में थोरो सो ॻाल्हाइणु चाहींदमि प्रोसेस इहो आहे त काफ़ी सारा असांखे जेको डिलेड डायग्नोसिस में हिकिड़ी ॻाल्हि मां इहा बि एड करणु घुरंदुमि त उहो काफ़ी मरीज़नि जे ज़हन में इहा बि हूंदो आहे त बायोप्सी जेका एसेंशियल आहे रिक्वायर्ड आहे छो नोबडी नोस के जेकॾहिं उहो लंप आहे त उहा वाक़ई ब्रेस्ट कैंसर आहे या तव्हांखे लिम्फोमा आहे तव्हांखे सार्कोमा आहे तव्हांखे कुझु बि थी सघे थो त डायग्नोसिस जे लाइ बायोप्सी इज़ अ मैंडेटरी स्टेप उनखां सवाइ तव्हां पेशेंट खे ट्रीट ई नथा करे सघो त माण्हुनि जे ज़हन में इहा मिथ हूंदो आहे त मतां न इहा बायोप्सी करण सां असांजो कैंसर फैलिजी वेंदो आहे इन जे करे काफ़ी सारा पेशेंट रिजू ई नथा कनि डॉक्टर सां पोइ जॾहिं उहो आउट ऑफ कंट्रोल जॾहिं वधी करे इलाही सारो तव्हांजी स्किन खे ब्लीच करे ॿाहिरि सफ़ा नज़र अचणु शुरू थिए थो बदबू निकिरणु शुरू थिए थी हुन मां हुनमें मैगट्स अचणु शुरू थियनि था पोइ अचे थो त इलाही लेट स्टेज ते पुॼे थो सही त इहे जेके आहे न हिकिड़ो वॾो मिथ आहे हिन में बाक़ी ट्रीटमेंट जी तव्हां जेकॾहिं ॻाल्हि था कयो त डिफरेंट स्टेजिस जो डिफरेंट ट्रीटमेंट आहे डिफरेंट जेकी ER PR हर्टो नाले में तव्हांखे शुरू में जेके हिन जा टाइप्स ॿुधाया उन्हनि जे बेस ते हू कहिड़ी कैटेगरी में पेशेंट फॉल करे थो उनजो ट्रीटमेंट अलॻि आहे ऑब्वियसली उन ट्रीटमेंट में तव्हांजो कीमोथेरेपी इज़ अ पार्ट ऑफ कीमोथेरेपी उनमें सर्जरी बि अचे थी त वेरी स्पेशली हिकिड़ी ख़ातून जे लाइ इहो वॾो मसइलो अचे थो त कीमोथेरेपी जो ॿिया त साइड इफेक्ट खोड़ सारा आहिनि पर सभिनि खां वॾो साइड इफेक्ट उनजो एलोपेशिया हेयर लॉस थिए थो तव्हांजा मथे जा वार तव्हांजा आईब्रूस पर इहे ॾिसो न कंहिंखे बि असां जेकॾहिं आज़माइश में विझे थो त जंग त तव्हांखे लड़णी आहे पर इहा टाइमिंग आहे तव्हांजो कीमोथेरेपी जो पार्ट जॾहिं ख़तमु थिए थो तव्हां डिज़ीज़ फ्री थिया हुआ तव्हांजा वार वरी वापसि अची वञनि था न त अॼुकल्ह त ऑल्टरनेटिव बि आहिनि विक्स अची वञनि वॾी शयूं अची वञे माण्हू करे सघे थो ऐं इन खां अलावा ॿियो जेको इन खां बि वॾो जेका कंहिं औरत खे उहा जेका शइ फेस करणी पवे थी उहा इहा आहे त अर्ली स्टेज जी जेका ॻाल्हि कयूं था न उनजे करे त ॾिसबो आहे त उनजी ट्यूमर जी लोकेशन ब्रेस्ट में किथे आहे उन सां जेकॾहिं अर्ली पिक थिए थो पेशेंट जी ब्रेस्ट
कंजर्वेशन सर्जरी बि कराए सघूं था तो पेशेंट हिकिड़ो जेकॾहिं फीमेल आहे उनजे लाइ सभ खां वॾो कॉस्मेटिक इशू उनजी ब्यूटी उनजी बॉडी आहे उनजी ब्रेस्ट आहे त उनजे लाइ उहो वॾो हिकिड़ो जेको आहे न इम्तिहान हूंदो आहे सही त अर्ली डायग्नोसिस में उहा पेशेंट खे बि इहा फ़ाइदो बि मिले थो अदरवाइज़ पोइ मेस्टेक्टमी प्लस में मेस्टेक्टमी खां पहिरीं कीमो ऐं उनखां पोइ रेडिएशन ऐं हाणे विद एवेल्यूएशन जेके टाइम हाणे अचे पियो नोवल एजेंट्स जेके मूं ॻाल्हि तव्हां सां कई त CDK4/6 इनहिबिटर्स थी विया इम्यूनोथेरेपी जो रोल अचे पियो ऐं हिकिड़ी गुड न्यूज़ तव्हां सां ॿी बि शेयर कंदो हलां जीअं असीं इहा हाणे वॾे आंडे जे कैंसर में इहा अची बि वियो आहे स्टडीज़ अची वियूं आहिनि नथी पेशेंट ट्रीट कयूं पिया था त तव्हां वॾे आंडे जे कैंसर में तव्हां ॾिसो पेशेंट जी क्वालिटी ऑफ लाइफ त तव्हां उनखे सर्जरी करे थ्रो आउट द लाइफ जेसि ताईं उनजी ज़िंदगी आहे पोइ हुते उनखे बैग लॻल हूंदो आहे उनजो स्टूल उतां ई पास थिए थो रादर के नेचुरल जेके तरीक़े सां थिए थो पेशेंट लाइ केॾो डिस्कम्फर्ट हो केॾो जेका क्वालिटी ऑफ लाइफ उनजो ख़राबु थिए थो त हाणे उन कुझु टेस्टिस कंदा आहियूं उहे पेशेंट जेके एलिजिबल हूंदा आहिनि इम्यूनोथेरेपी वठण जे उहे जेकॾहिं 6 महीना इम्यूनोथेरेपी खे ॾियूं था ऐं पेशेंट कंप्लीट डिज़ीज़ जेकॾहिं उनजी ख़तमु थी वञे हली कंप्लीट रिस्पॉन्स करे थो त तव्हांखे पेशेंट खे सर्जरी जी बि नीड न आहे ज़बरदस्त पेशेंट हाणे सर्जरी जेका दुनिया हाणे अॻिते मूव करे पई उहो नो सर्जरी ॾांहुं वञे पई थी हाणे कुझु स्टडीज़ अचनि पियूं जेका मूं लास्ट सेशन अटेंड कयो ब्रेस्ट जो उनमें कंहिं सर्जन इहा ॿुधायो त हाणे विद द टाइम इहा बि अचे पियो स्टडीज़ अचनि पियूं त पेशेंट ज़ाहिर आहे उहे पंहिंजे जेके मेरिट खे क्राइटेरिया खे फुलफिल कंदा ऐं उहे उहो रेस्पॉन्स ॾियनि था त अॻिते हली शायदि मेस्टेक्टमी खां बि बची वञनि हाणे मां थोरो शेयर कंदुसि मां हाणे वियुसि UK मुंहिंजो दोस्त आहे उन मिसिस खे CA ब्रेस्ट थियो उनजी आई फर्स्ट टाइम हर्ड त इम्यूनोथेरेपी उन जी थी आहे मतिलबु शी इज़ ओके उन में को मतिलबु सर्जरी रेडियोथेरेपी कुझु बि इम्यूनोथेरेपी ॾिसो इम्यूनोथेरेपी जेका नई हाणे हिकिड़ो मोड ऑफ ट्रीटमेंट आहे इम्यूनोथेरेपी असां वटि हिते पाकिस्तान में फ्रीली थिए थी UK में हर किथे थिए थी बिल्कुलु हा त उन में इम्यूनोथेरेपी छा आहे त कीमोथेरेपी छा आहे तव्हांजी डिवाइडिंग सेल खे मारींदी आहे त असांजी जेके रैपिडली डिवाइडिंग सेल्स आहिनि कैंसर जी मूं तव्हांखे शुरू में चयो रैपिडली डिवाइड थो थिए त असांजी बॉडी में काफ़ी अहिड़ा ॿिया सेल्स बि आहिनि जेके नॉर्मल खां रैपिडली डिवाइड कंदा आहिनि जीअं असांजा हेयर थी विया असांजी स्किन थी वई त कीमोथेरेपी ब्लाइंडली उनखे मारींदी आहे जेका बि रैपिडली डिवाइडिंग सेल हूंदा आहिनि सभिनी खे बिना उनजी तफ़रीक जे उनखे मारींदी आहे त उहो जॾहिं कैंसर सेल किल थियनि था तव्हांजे पोइ हुते ग्रोइंग में तव्हांजा वार बि तव्हां एलोपेशिया इन जे करे थिए थी तव्हांजी स्किन ते बि इन जे करे इफेक्ट अचनि था इम्यूनोथेरेपी छा थी करे असांजी पंहिंजी बॉडी में जेका इम्यूनिटी जेका कमु करणु छॾे वई आहे उनखे ई बूस्ट करे थी उनखे एक्टिवेट करे थी असांजी जॾहिं पंहिंजी बॉडी में इम्यूनिटी एक्टिव थिए थी उहो असांजी बॉडी में जेके फॉरेन शयूं आहिनि उनखे सिलेक्टिवली मारे थी इन जे करे उनजा साइड इफेक्ट्स घटि आहिनि पर ईअं अञा बि कोन्हे जो इम्यूनोथेरेपी जे करे वठे थो त शी इज़ और ही इज़ ऑल फिट ऐं हुनखे पोइ अॻियां सर्जरी जी या रेडिएशन जी नीड न आहे ईअं बि अञा ताईं हाणे पंहिंजे माना दोस्त जी वाइफ उनजी ॿुधाए हा अञा हाणे उन्हनि सां मिली आहियो किथे बि अञा अंडर प्रोसेस हूंदी ज़रूरु डेफिनेटली पर ज़रूरु इम्यूनोथेरेपी जो रोल आहे डॉक्टर राहुल हिकिड़ो सुवाल मुंहिंजो हुयो जेके प्रेग्नेंट लेडी आहे सपोज़ कयो न माना हाणे प्रेग्नेंट शी इज़ अ प्रेग्नेंट पर जेकॾहिं कुझु साइन सिम्टम्स जो डायग्नोस थियो स्टेज 3 में जो करे CA ब्रेस्ट आहे न त माना त छा हुनखे तव्हां कीमोथेरेपी जेके ॾियो त हुनजो ॿार जे मथां कोई इम्पैक्ट जेको आहे न त हाउ यू आर डीलिंग दैट टाइप ऑफ द केसिस त कीमोथेरेपी बिल्कुलु उनजा टेरेटोजेनिक इफेक्ट्स आहिनि जेके ॿार ते इफेक्ट कनि था इन जे करे टारगेटेड थेरेपी जेकी आहे न सभिनि जा इफेक्ट आहिनि कोई बि शइ प्रेगनेंसी में तव्हां ऑफर नथा करे सघो पेशेंट खे इन में जॾहिं असांजी कोई बि प्रेग्नेंट पेशेंट अचे थो थी ॾिसंदा आहियूं त कहिड़े ट्राइमेस्टर में अचे पियो फर्स्ट ट्राइमेस्टर में अचे पियो प्रेगनेंसी जे सेकेंड में अचे पियो थर्ड में अचे पियो जॾहिं सेकेंड ट्राइमेस्टर जे एंड खां थर्ड वारे में अचे थो न त उन में असीं पेशेंट खे पोइ कीमोथेरेपी ऑफर कंदा आहियूं छो त ॿार जी जेका डेवलपमेंट जो प्रोसेस आहे उहो सेकेंड ट्राइमेस्टर जे चोथे 5 महीने ताईं कंप्लीट थी थो वञे सही त उनखां पोइ ॿार एट रिस्क कोन्हे पोइ असांखे हाणे पेशेंट जी लाइफ खे ॾिसणो आहे हा जेकॾहिं पेशेंट मुंहिंजो फर्स्ट ट्राइमेस्टर में आयो आहे शुरू वारी प्रेगनेंसी उनखे ज़ाहिर थी आहे उनखे हाणे ख़बर पई अथव ऐं पेशेंट स्टेज 3 में तव्हां चओ था कहिड़ी बि स्टेज में त पोइ ऑब्वियसली मूंखे पेशेंट खे इहा चवणो पए थो त भई हाणे तव्हांजे ॿई ऑप्शन्स आहिनि डिसीजन त उनखे वठणो त टर्मिनेट कराए प्रेगनेंसी खे पंहिंजी लाइफ खे बचाए पंहिंजी लाइफ हूंदी त डेफिनेटली अॻियां इहे फैमिली प्लानिंग थी वेंदी पर उन केस में पोइ तव्हां काई बि शयुनि खे ऑफर नथा करे सघो एनी सॉर्ट ऑफ ट्रीटमेंट वेदर इम्यूनोथेरेपी वेदर अदर नॉवल एजेंट्स और कीमोथेरेपी सही अच्छा डॉक्टर साहब मां छो त तव्हां टिनी जा ज़रूरु हिन में जेके तव्हां टिनी जा जेके व्यूज़ आहिनि उहे ज़रूरु मां शामिलु कंदमि त हीअ त असां ज़ाहिर ट्रीटमेंट जी बि ॻाल्हि कयूं पिया असेसमेंट जी बि ॻाल्हि कयूं पिया आफ्टर इफेक्ट्स जी बि ॻाल्हि कयूं पिया हाणे हिकु पेशेंट जंहिंखे असां मेंटली बि असां सम्झण जी कोशिशि कंदासीं देन असां पेरेंटली बि उनखे
खे सम्झण जी कोशिशि कंदासीं हिकु पेशेंट जेको उन ट्रीटमेंट सां गो थ्रू करे पियो उन जी जेका नॉर्मल लाइफ आहे अक्सर जीअं तव्हां ॻाल्हि कई त असां वटि जेके डॉक्टर्स बि आहिनि ज़ाहिर उनजी हिकु रेगुलर रूटीन आहे हिकु लाइफ जो हिकु पूरो सर्कल आहे जेको हली रहियो आहे छा इहे थेरेपीज़ विथ तव्हांजो जेको नॉर्मल रूटीन आहे ज़िंदगी जो उन सां गॾु इहे थेरेपीज़ हली सघनि थियूं ऐं जॾहिं इहे हली रहियूं आहिनि देन व्हेन इट कम्स टू मेंटल हेल्थ एंड इमोशनल सपोर्ट ज़ाहिर आहे मुश्किल वक़्तु आहे त उन में ज़ाहिर तव्हांजी फैमिली जी सपोर्ट जी बि ॾाढी ज़रूरत आहे इन ते तव्हांजा तासुरात छा हूंदा देन जेके चेंजिस तव्हांजी जीअं असां पहिरीं बि ॻाल्हाए रहियासीं ज़ाहिर तव्हांजा पेरेंट्स में चेंजिंग अची रहियूं आहिनि डिफरेंट शयूं थी रहियूं आहिनि त स्टैटिक में छा असां वटि के सर्जिकल या कुझु इन तरीक़े जूं असां डिफरेंट शयुनि सां असां उन शयुनि खे कवर करे सघूं था डॉक्टर साहब तव्हां खां स्टार्ट कंदमि पहिरीं त नॉर्मल रेगुलर लाइफ आउं तव्हांखे पंहिंजी हिकिड़ो रियल जेका आहे किसो शेयर कयां जेका व्हेन आई वाज अंडर ट्रेनिंग एट JPMC पेशेंट एंटर्ड इनटू माय रूम 2 साल थिया नो ट्रीटमेंट वठी रही हुई मिडिल एज फीमेल हुई लिटरली मूंखां कंहिं पुछो त क्या मैं डॉक्टर साहब जो है अपने घर वालों के साथ एक ही उनका खाना पका सकती हूँ मुझे बीबी आपको रोका किसने है पहले मुझे ये तो बताइए कि खाना बनाने से रोका किसने है आप बिल्कुल जब मैंने उनको और आगे बढ़ा कि आप खाना बनाना नहीं उनके साथ एक प्लेट में खा सकती हैं अपने हस्बैंड के साथ भी मैरिटल लाइफ गुजार सकती हैं अपने बच्चों को पकड़ प्यार कर सकती हैं तो वो लिटरली रो पड़ी मैंने पूछा आप रोई क्यों ऐसा तो मैंने कुछ नहीं कहा आपको बुरा तो लगा कुछ तो उन्होंने कही नहीं डॉक्टर साहब आपने जो बात कही ना मैंने 2 साल से अपने बच्चे को टच नहीं किया ओह माय गॉड तो लिटरली मैं अगर वहाँ उनके सामने नहीं रोया तो मैं अंदर ज़रूर रोया था कि एक इतने सारी ये जो हैं ये मिथ्स हैं ये चीज़ें ऐसी हैं पेशेंट को कि एक अपने मासूम बच्चे को उसने 2 साल से टच भी ना किया हो प्यार करना किस करना तो वो बहुत दूर की बात है तो मैं खड़ा हुआ उनके सामने मैंने कहा अम्मी पहले तो मेरे सर पे हाथ रखें ताकि मुझे हो बाकी फिर देखते तो ये है कि ट्रीटमेंट के साथ ये ऐसी कोई कंटामिनेट नहीं करती इन्फेक्शियस डिजीज़ की तरह कि आपको कंटामिनेशन हो जाए फैल जाए कीमोथेरेपी के साइड इफ़ेक्ट होते हैं कि जैसे आपको लगी है तो उसके बाद फ़ौरन बाद 2-3-4 दिन आपको उल्टी मतली या जिस समय थकान रहना उसकी वजह से अगर आप काम नहीं कर पा रहे तो दैट्स अ टोटली अदर थिंग सही बाकी किसी को भी आपको आपके लाइफ में आपकी फैमिली में जो आप साथ रह रहे हो आपसे वो आपका अगर चादर शेयर हो रही है आप खाना पका रहे हो या आप बच्चों के साथ रह रहे हो या अपनी जो है मैरिड लाइफ आप गुजार रहे हो उसमें कोई किसी में तरीके से कोई फ़र्क नहीं पड़ता सही अच्छा डॉक्टर साहब और ये आपने बहुत मुझे अच्छा लगा आपने सवाल छेड़ा आई होप कि मेरे व्यूअर्स सारे सुने क्योंकि ये बहुत ज़्यादा मैं फेस करता हूँ सही और इवन उनकी फैमिलीज़ को भी जैसे मैंने कहा कि मैं मिल के उनको हमें जो एक मोरल सपोर्ट देनी चाहिए ना काफ़ी फैमिली मेम्बर्स आई शुड नॉट से बट अनफॉर्चुनेटली वो उनसे डिस्टेंस कर लेते हैं जो कि सही नहीं है बिल्कुल बिल्कुल डॉक्टर साहब की बात तव्हां जी हाँ बिल्कुल डॉक्टर साहब सही पियो चए त असां वटि जेको हिकिड़ो जनरल मिसकंसेप्शन आहे बीमारियुनि जे बारे में ये ॾाढो अजीब आहे आई डोंट नो किथां आयो इहो त छूत की बीमारी जीअं बीमारी लॻण वारी बीमारी इवन मेंटल इलनेसिस लाइ बि चरे सां गॾु वेंदो चरियो थी वेंदो हालांकि इन जो को मतिलबु लॉजिकल या साइंटिफिक एक्सप्लेनेशन न आहे बसि मिथ्स आहे इहे बिलीव्स आहिनि त उन सां वेंदव त तव्हांखे बीमारी लॻी वेंदी सो ईअं न आहे उहे बीमारियूं जेके इन्फेक्शन वारियूं आहिनि उहे त लॻी सघनि थियूं कोरोना हुयो TB आहे या जेके बि इन्फेक्शन उहे लॻी सघनि थियूं बाक़ी ॿियूं बीमारियूं जीअं डायबिटीज़ थी वई हाइपरटेंशन थी वई मेंटल इलनेसिस थी वयूं या कैंसर थी वई इहे को जरासीमी बीमारियूं न आहिनि जेके उॾामी करे लॻंदियूं ठीकु आहे सो इहो इन खां असांखे ॿाहिरि निकिरणु खपे अलॻि क़िस्म जूं बीमारियूं आहिनि कैंसर जी हुजे मेंटल हुजनि या डायबिटीज़ हाइपरटेंशन सही असांजी फैमिली जो सपोर्ट केतिरो ज़रूरी आहे हिकु पेशेंट जो बिकॉज पेशेंट मेडिकली त ट्रीट थी रहियो आहे बट आफ्टरवर्ड्स उहो डिप्रेशन जो शिकार न थिए या अगरि थी बि वियो आहे त उनखां जल्दी उहो क्योरेबल हुजे फैमिली जो छा इन्वॉल्वमेंट आहे ॾिसो जॾहिं बि डिप्रेशन जा सिम्टम्स थींदा या एंग्ज़ाइटी जा सिम्टम्स थींदा उहा इम्यूनिटी खे बि ख़राबु कंदा ऐं उन सां गॾु जेका बि क्रॉनिक इलनेस आहे जीअं डायबिटीज़ डॉक्टर साहब जो बि एक्सपीरियंस हूंदो जेके पेशेंट डिप्रेशन में या एंग्ज़ाइटी में हलिया वेंदा आहिनि ऐं ट्रीटमेंट पे हले पियो पर उन शुगर लेवल कंट्रोल न थींदी आहे बिकॉज ऑफ डिप्रेसिव सिम्टम्स उनजो जेकॾहिं एंटी डिप्रेशन ट्रीटमेंट आहे उन सां गॾु फैमिली थेरापी साइकोथेरापी सेशन उहो गॾु थिए त उहो उनजी शुगर बि सही बहितर थी वेंदी आहे ईअं आहे सपोर्ट इज़ मोस्ट इम्पॉर्टेंट सभिनी बीमारियुनि में सपोर्ट इज़ दी की रोल त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनखे सपोर्ट मिलंदी त ही आर शी विल इम्प्रूव फ्रॉम दैट चाहे मेंटल इलनेस हुजनि चाहे
ऑन्कोलॉजी जूं जेके बीमारियूं हुजनि या चाहे डायबिटीज़ हाइपरटेंशन। सही सही डॉक्टर साहब तव्हां जी तरफ़ अचणु चाहींदा मैं ये अपेरेंटली बिकॉज जीअं डॉक्टर साहब चई रहिया त तव्हांजा हेयर तव्हांजी स्किन ज़ाहिर आहे इहो असां उन्हनि पेशेंट्स में ॾिठो आहे हाणे उन खां रिकवर कीअं थी जाए? ॾिसो माना खोड़ सारी ट्रीटमेंट मॉडलिटीज़ अवेलेबल आहिनि जेके डॉक्टर साहब जो भाई मेस्टेक्टॉमी थी वई छो ॾिसो माना हिकिड़ो कॉस्मेटिकली इट्स अ बिग इशू एज़ अ विमन के उनजी जेकॾहिं हिकिड़ी साइड कटी वञे ठीक है अॼुकल्ह सिलिकॉन्स मटीरियल अवेलेबल आहे सिलिकॉन्स ब्रेस्ट अचनि पिया जेको न तव्हां सर्जरी बि कराए सघो था या ईअं बि माना तव्हां पुरान करे सघो था पिया ठीकु आहे न स्किन इशूज़ आहिनि खोड़ सारा तव्हां मॉइस्चराइज़र यूज़ कयो माना जेकॾहिं हेयर लॉस थिए थो पियो तव्हांजो आफ्टर कीमोथेरेपी त उनजे लाइ शैम्पूज़ आहिनि खोड़ सारी बायोटिन सप्लीमेंट्स आहिनि तव्हां उनखे जेको थोरो फॉर टाइम बिंग जेको हूंदो आहे हेयर लॉस थींदो आहे उन खां बाद में वरी जॾहिं माना कीमोथेरेपी ख़तमु थी वेंदी आहे वापस तव्हांजा ग्रोथ थियण वापस शुरू थींदी नेचुरल। पर वक़्ती तौरु जेकॾहिं हुनखे माना कोई इशू थिए थो दिस इज़ पार्ट ऑफ द थेरेपी न हाणे हिकिड़ो मजबूरी आहे भाई कीमोथेरेपी बि ॾियणी आहे पर लाइफ वधीक इम्पोर्टेंट या ॿार वधीक इम्पोर्टेंट बिल्कुलु 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 सही मां त इहो चवंदो भाई पहिरीं पंहिंजी जान बचायो ठीकु आहे न तो तव्हां ॾिसो न जहाज़ में जॾहिं ऑक्सीजन किरंदी आहे त माण्हू चवंदा भाई पहिरीं पाण पोइ ॿियनि खे भाई पहिरीं पंहिंजी जान बचायो वार अची वेंदा को वार आनी जानी चल त मूड़ी हलिया अचनि सभु ॾींदासीं सुठे तरीक़े सां सही बिल्कुलु डॉक्टर साहब ॾाढा हलिया अचनि डॉक्टर साहब सवाल तव्हां खां ज़रूरु पुछंदा तव्हां छो न ट्रीटमेंट्स कया आहिनि उहो ई आहे त कॾहिं कॾहिं जीअं ऑटो इम्यून डिज़ीज़ हूंदियूं न डॉक्टर साहब खे वधीक ख़बर आहे त उन जी जेको आहे न असां मूंसां बि हिकु दफ़ो इहे ई सिंधी में असांजो वैसा घाती थी वई ऐं दुबई वियो हुअसि त मूंखे सन सां माना रिएक्शन थी वियो त मूंखे लाइकन प्लेनस जेको आहे न डायग्नोस थी त उन में स्टीरॉइड्स जेको न इलाही मां यूज़ कया त हुन जा तव्हांखे ख़बर आहे त स्टीरॉइड्स जा बि पंहिंजी जॻह ते माना साइड इफेक्ट्स हूंदा आहिनि सही हर दफ़ा जा आहिनि पर माना एक्सिस ऑफ एवरीथिंग इज़ बैड सो आई गॉट लॉट ऑफ द केनाकॉर्ड इन जे करे माना जेको आहे न थोरी एलोपेशिया सही सही थैंक यू सो मच तव्हां टिनी जो असां सां गॾु हुजण जे लाइ प्रोग्राम में शामिलु थियण जे लाइ एंड आई गेस असां तमामु शयूं ओवरऑल असां कवर करे चुका आहियूं का अहिड़ी ॻाल्हि जेका तव्हां हिन वक़्तु कैंसर सर्वाइवर्स जे लाइ कैंसर पेशेंट्स जे लाइ या प्रिवेंशन जे लाइ तव्हां टिनी मां केरु अगरि शामिलु करणु चाहे का अहिड़ी ॻाल्हि असां हिकिड़ी शइ ज़रूरु आउं एड करणु चाहींदुसि आख़िर में त जीअं हिकिड़ी हींअर गवर्नमेंट जी तरफ़ां ॾाढी बहितरीनु कैंपेन हले पई HPV वैक्सीनेशन जे लाइ ऐं तव्हां सभिनी खे इहा रिक्वेस्ट कंदुसि त प्लीज़ रादर के उहे तव्हांजे घर अचनि तव्हां उन्हनि ॾे वञो ऐं जेके इहा मिथ्स फैलिजनि पिया त भई हे HPV वैक्सीनेशन असां में इनफर्टिलिटी कराए छॾींदी असांजी क़ौम खे इनफर्टिलिटी न खणी थी वञे इन मिथ्स खां ख़ुदारा बचो रादर के अॻिते हली तव्हांजे ॿारनि खे अलाह माफ़ करे कोई सर्वाइकल कैंसर अहिड़ी को शइ डायग्नोस थी वञे बिल्कुलु इहा प्रिवेंशन में अचे थो त इन जे लाइ सभिनी खे रिक्वेस्ट कंदुसि छो हींअर जेका असां वटि वैक्सीन अवेलेबल आहे उहा सिर्फ़ु 9 to 14 years ऑफ एज चिल्ड्रन खे लॻी सघे थी इंडिकेटेड आहे त उन छोकिरियुनि खे लॻायो हिकिड़ी ॿी तव्हांखे एडिशनल पॉइंट ॿुधाईंदो हलां जो असां नैनोवेलेंट या जेका वैक्सीन अचे थी उहा 9 to 45 years ऑफ एज जो कट ऑफ आहे जंहिंमें न सिर्फ़ु छोकिरियुनि खे बल्कि छोकिरनि खे मेल्स खे बि उहा HPV वैक्सीनेशन लॻाइणी आहे छो HPV कैंसर्स थियनि था ऐं बाक़ी आख़िर में बसि इहा ज़रूरु चवणु चाहींदुसि त जेके बि फीमेल पेशेंट्स आहिनि कंहिंखे कुझु बि थिए थी मसइलो तो पंहिंजी फैमिली सां डिस्कस कनि फैमिली वारा उनखे सपोर्ट कनि असीं डॉक्टर्स तव्हांजे लाइ हर वक़्तु हाज़िर आहियूं ऐं हिन शइ खे गो ऑफ न कनि जेतिरो जल्दी डायग्नोस थींदा अर्ली डायग्नोसिस तक इहा आहे बट अगेन रिपीट दिस थैंक यू सो मच तव्हां टिनी जो असां गॾु हुजण जे लाइ जल्दी सां प्रोग्राम में वाइंड अप जी तरफ़ हलूं था ऐं आख़िर में शोबे भाई जो आवाज़ु शामिलु कयूं था नाज़रीन इंशाअल्लाह सुभाणे मुलाक़ात थींदी तेसि ताईं हिन प्रोग्राम असां सभिनी खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ जी शोबे भाई अली मौला 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 या अल्लाह या अल्लाह या अल्लाह या अली दिल है तेरा घर या अली या अल्लाह या अल्लाह या अल्लाह या अली दिल है तेरा घर या अली अली मौला 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 शिकम से सुनते आए
नाम तेरा या अली। सब कुछ भूला पर नहीं भूला नाम तेरा या अली। जब कहती है ये दुनिया कि ये है अली वाला, क्या सुकून मिलता है क्या बताऊं। तेरा नाम बंदगी है, तेरा नाम हर खुशी है। ऐसा नसीब मैं कहाँ से लाऊं। लजपाल तू मौला अब तेरे हवाले है मेरा हर सफर। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह या अली। दिल है तेरा घर या अली। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह या अली। दिल है तेरा घर या अली। अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला हैदर मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह या अली। दिल है तेरा घर या अली। दिल है तेरा घर या अली। दिल है तेरा घर या अली। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।